अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। नाज़िर इकराम, सहरी टाइम में मां आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। इंशाअल्लाह ताला अॼु वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं सूरतुल नहल खां इब्तिदा कयूं था। अल्लाह ताला आसान फ़रमाईंदो। हीउ जेको क़ुरान पाक आहे अल्लाह जो नूर आहे। जेकॾहिं तव्हां तवजह सां ॿुधो था, सवली सिंधीअ में मां उनजी माना कयां थो, त इंशाअल्लाह इहो नूर तव्हांजे घर में ईंदो, तव्हांजे घर में बरकत थींदी, अल्लाह बीमारियूं दूर कंदो, तव्हांखे तकलीफ़ुनि खां बचाईंदो। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अता अमरुल्लाह फला तस्तअजिलू। चए थो त शायदि अल्लाह ताला जो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम आहे न, जॾहिं तव्हां उन खां दुआ घुरो था त हुनजो सिस्टम कमु थो करे। हाणे ईअं कोन थींदो त तव्हां हींअर घुरंदो बसि हिकिड़े सेकंड में फ़रिश्ता लही तव्हांजो कमु कंदा। तंहिंजे करे चए थो त अल्लाह जो जेको हुकुम पहुचे थो उनजी तकड़ न कयो। सुभानहू, अल्लाह ताला हर शयुनि खां मथे आहे। व ताला, ऐं हुनजी टेक्नोलॉजी हाई आहे। हू तव्हांजो आवाज़ु ॿुधे थो, तव्हांजो कमु करे थो। अम्मा युशरिकून, जेके माण्हू वरी सां शिरकू कंदा उनखां मथां हुआ। हुनखे शिरक जी ज़रूरत ई न आहे। हुनखे ॿियो केरु छो चवंदो? जॾहिं हू तव्हांजी दिलि जो राज़ ॼाणे थो, तव्हांखे वेझो आहे, त हू ॿिए खां छो पुछंदो तव्हांजे बारे में? तव्हां खां तव्हांजे बारे में पुछंदो। ऐं तव्हांजो अलाह साईं खां तव्हां अलाह ताला खे पंहिंजो हाल तव्हां ॾसींदव। जे विच में ॿिए खे विझंदव त इहो शिरक आहे, छो त उहो कमु थिए ई कोन थो। युनज़िल मलाइकत बिरूह मिन अमरी अला बई यशा। पोइ अलाह ताला पंहिंजे ॿाननि मां जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजे पंहिंजे इरादे सां उनखे नबी कंदो आहे, फ़रिश्ता मोकिलींदो आहे ऐं उन्हनि खे ड्यूटी कढींदो आहे। अनज़िरू, त उहे फ़रिश्ता जे चवनि त अलाह ताला तव्हांखे नबी ऐं रसूल कयो आहे। तव्हांजो मेन कमु जेको आहे, मेन कमु आहे अनज़िरू, त माण्हुनि खे वञी ड्रेॼारियो। अनहू ला इलाहा इल्ला अना फतकूनी, त चईनि त अलाह फरमाए थो मूंखां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु न आहे, मूंखां सवाइ ॿिए कंहिंखां न तव्हां घुरंदव, तंहिं करे मूंखां ड्रिजो। इहो चीन वञी ॾसीनि। ॿिया कम त बाद में था थियनि न। पहिरीं त तव्हां अलाह जे कानूननि में त अचो न। अलाह तव्हांखे पैदा कयो आहे, तुंहिंजी हुनजे किंगडम खे एक्सेप्ट कयो त बाबा सभु कुझु अलाह जे हथ में आहे। अलाह ऐं असांजे विच में को वसीलो कोन्हे। तंहिं करे असां अलाह ताला सां खां डायरेक्ट ॿुधे थो, दिलि जे सोचूं था उहो ॿुधे थो। तंहिंजे करे ऐं ख़लक़ समावात वल अर्द बिल हक़, अलाह ताला चए थो त हीअ जेका मूं ज़मीन आसमान ठाही आहे उनजो को पर्पज़ त आहे न। कहिड़ो पर्पज़ आहे? जो अलाह ताला चाहे थो त मां अहिड़ी मख़लूक पैदा कयां जेका आन मेरिट मूंखे पसंदि करे। भई फ़रिश्ता ॿिया सभु उहे त रोबोट्स आहिनि। उन्हनि में त जेका प्रोग्राम कंदे त पिया सजदा कंदा पिया, उन जी तस्वीर कंदा, पर अलाह चए थो न, मूंखे उन्हीअ जी तस्वीर खपे, उन शख़्स जी तस्वीर खपे जेको आन मेरिट मूंखे मञे त वाक़ई को आहे, जेको ई अम्बत हुजे, जेको पुटु माउ जे पेट में ॿारु थो ॼमे, वरी अखियूं थियूं ठहनि, जो नर्वस सिस्टम ठहे थो, त चवंदा सुभान अल्लाह, इहा मेरिट आहे अलाह जी। त चए थो इहा ज़मीन आसमान मां इन कम लाइ ठाही आहे। ताला अम्मा युशरिकून, ऐं अलाह इन्हनि शयुनि खां मथे आहे जेको तव्हां वरी शिरक था कयो। ख़लक़ल इंसान में नुतफ़तिन, पोइ इंसान खे हिकिड़े पाणीअ में अंदरि हिकिड़ो नंढिड़ो मालिक्यूल हो, उन में सॼी हुनजो जेनेटिक कोड विधो अथई। ऐं पोइ वरी जॾहिं उहो माउ जे पेट में वञी ॿाहिरि निकिरे थो त इहो विसारे थो छॾे त मां पैदा थियो आहियां। उहो ख़सीमुन मुबीन, वरी झगड़ालू थी थो पए। कहिड़ो अलाह? जेको मूंखे वणे सो मां कंदुसि। वरी चए थो त तव्हां मुंहिंजो शुक्र कयो न। हाणे शुक्र जूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि। चए थो वल अनाम ख़लक़ हा, चए थो अलाह ताला तव्हांजे लाइ डोमेस्टिक एनिमल ठाहिया अथई। आहिनि न, ॿकरियूं आहिनि, मेहूं, रिढूं, ॻऊं, इहे सभु शयूं मौजूदु कयूं अथई न। हर को ॾिसो हारी आहे, कंहिं वटि 2 मेहूं, कंहिं वटि हिकिड़ी डगी, केॾो ख़ुशि आहे। हिकिड़ी ॿकरी जेका ॿकरी जेका आहे हिकिड़े फैमिलीअ खे पाले थी छॾे। त चए थो उन्हनि में लकुम फ़ीहा दिफ़ूं, ऐं इन्हनि मां जेके इन्हनि जूं खलूं आहिनि इहे गरम आहिनि, इन्हनि मां कोटियूं टांजूं ठहनि थियूं। पोइ मनाफ़िया, वरी इन्हनि खे विकिणो बि था, मां नफ़ा था कमायो, वॾा थियनि था त। पोइ मिन्हा ताकुलून, वरी के मझाउनि उज़ई करे खाई बि वञो था। लकुम फ़ीहा जमालुन हील तुरी हून व हील तसरऊं, ऐं जॾहिं तव्हांजे वाड़े मां तव्हांजो माल चरणु निकिरे थो, धण माल जो, त
त तव्हां ॾिसी ख़ुशि थियो था ऐं जेको आहे सो तव्हांखे नज़र खे कहिड़ो सुठो थो लॻे त मुंहिंजो हेतिरो माल वञे थो। उन खां पोइ वरी ॿियूं शयूं मूं तव्हांखे ॾिनियूं, जीअं घोड़ा आहिनि, उठ आहिनि, गॾ आहिनि, व तहमिल अस्काल कुम इला बलदिन, ऐं पोइ वरी तव्हांखे उहो तव्हांजो वज़न खणी, अन जूं ॿोरियूं खणी जेके आहिनि से मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञनि था। लम तकूनू बालगी इला बि शकिल अनफुस, पर जेकॾहिं इहे न हुजनि हा त इहे ॿोरियूं तव्हांखे कंध ते खणी वञणु हा, ऐं पोइ तव्हांखे केॾी जान खे तकलीफ़ अचे हा। इन रब कल रऊफ़ रहीम, अलाह ताला त तव्हांखे हिते फैसिलिटेट थो करे न, त अलाह ताला असांखे हिते मारण लाइ कोन मोकिलियो आहे, अलाह ताला असांखे हिते चीभाड़ण लाइ कोन मोकिलियो आहे। अलाह ताला चाहे थो हिन दुनिया में आर्डर हुजे, अदुल हुजे, इंसाफ़ हुजे, माण्हू जंहिं पोज़ीशन में आहिनि ख़ुशि रहनि, इहो अलाह थो चाहे। तंहिंजे करे अलाह ताला वक़्तनि खां नबी पे मोकिलिया त वञी सुधारीनि। हाणे त नबीअ जी ज़रूरत इन लाइ न आहे जो हीउ क़ुर पाक इहो नबी साईं जो मौज़ो आहे। कहिड़ो मौज़ो आहे? ते क़यामत ताईं हिन जो हिकिड़ो हर्फ़, हिकिड़ी ज़बर, हिकिड़ो ज़ेर तब्दील थी न सघंदो। जॾहिं अलाह जी जेका तालीम सिक्योर थी वई, नो चेंज पॉसिबल, त हाणे नबी जी ज़रूरत ई कान्हे का। तंहिंजे करे ख़ातमुन नबी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो अलाह फरमायो इन रब्बक रऊफ़ रहीम, बेशक अलाह जो पालण तव्हां सां बाज़ारो आहे। वरी उन खां पोइ चए थो वल ख़ैल वल बिगाल वल हमीर, वरी इहे घोड़ा खच्चर गॾ तरकुबूहा वज़ीना, वरी इहे जेके हिन जे मथां चढ़ी बि हलो था, ऐं वरी इहे इन ते वरी तव्हां लय बि कयो था। यख़्लुक़ मा ला तालमून, लेकिन अलाह चए थो इन खां सवाइ मूं अहिड़ियूं शयूं पैदा कयूं आहिनि जेके तव्हांखे इनडायरेक्टली तव्हांखे सस्टेन करण लाइ सपोर्ट कनि थियूं, जिन जी तव्हांखे ख़बर कान्हे का। हाणे मिसाल तौरु हीअ मिटी साॻी आहे, मां खणी थो ॾियां ॿाहिरां बुक भरे, हाणे मिटी साॻी आहे, हाणे जे इन में कणिक जो दाणो त कणिक थी निकिरे, साईं सरेह जो दाणो सरेह थी निकिरे। इहा कहिड़ी कुवत आहे? उहे लिकल कुवतूं आहिनि जेके सरेह जो तेल हिन मिटीअ मां कीअं थियूं आणनि असांखे ख़बर न आहे। इहे आहिनि शयूं जेके अलाह साईं केतिरनि जायुनि ते अहिड़ियूं शयूं पैदा कयूं असांखे ख़बर कान्हे का। उन खां पोइ व अलाह कसद सबील, पोइ चए थो त अलाह ताला ॾे पहुचण जो रस्तो अथव हिकिड़ो सिधो, व मिनहा जाइरुनि, पर ठग, पेटी, कूड़ा, इहे तव्हांखे हीअं ॿिया रस्ता ॾसींदा। वलव शाल हदाकुम अजमईन, त अलाह चए थो मां तव्हांखे इंसान करे इंटेलिजेंट पैदा कयो आहे, त इहो सिधो रस्तो पकड़ियो, इन ठगनि ऐं सावा पगड़ पाए ऐं तव्हांखे हेॾे कंदा त तव्हां इन खां बची वञो, ऐं तव्हां बची सघो था छो त मां तव्हांखे एतिरो ज़हीन कयो आहे जो तव्हां चेक करे सघो था। बाक़ी तव्हां चवंदो भला अलाह साईं पोइ इन्हनि खे हे रस्ता तो कढणु छो ॾिना, त रब थो चए वलव शाह ल हदाकुम अजमईन, चई पोइ तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं मां चाहियां त तव्हां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारियां, पोइ तव्हांखे छो पैदा कयां? पोइ त मां फ़रिश्ता पैदा कया आहिनि, उहे त मुंहिंजे सिधे रस्ते ते वेठा आहिनि। ऐं तव्हांखे ऑप्शन ऐं अकुल ऐं इल्मु ॾिनो आहे त तव्हां सिधो रस्तो चूंडियो। बाक़ी चओ था अलाह साईं पोइ इन्हनि ठगनि खे तो रोकियो छो न? ची बाबा ॻाल्हि अचे थो वलव शाह हदाकुम अजमईन, जेकॾहिं मां चाहियां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारियां। पर चई इहे ठग कहिड़ा अथव? इहे अहिड़ा ठग अथव जो उहा इन मिनहुम लफ़रीक़इन यलवुन अलसिनतुम बिल किताब, इहे तव्हां सां जॾहिं दर्स ॾींदा या भई तकीर कंदा न, त हिते हीअं करे खोले रखंदा क़ुर लितह सबू मिनल किताब, त जीअं वेठल सभु ॿुधो चए त हे त क़ुर थो पढ़े। अलाह थो चए वमा हुअ मिनल किताब, इहो वॾो ठग अथव, खोलियो अथसि क़ुर, ॻाल्हियूं पंहिंजूं थो करे। भई यकूलून उहो मिन इंदिल्लाह, वरी तव्हांखे चओ बाबा अलाह ईअं थो चवे, वमा हुअ मिन इंदिल्लाह, हीअ अलाह इहा ॻाल्हि चई कान थी, यकूलून अलाहिल कज़िब, ऐं अलाह ते कूड़ पियो थो हणे इन में तव्हां सां तकीर करे, वहूं यालमून, पर आलिमनि ख़बर अथनि त मां कूड़ थो हणां। तॾहिं त इहे शिरक थिया आहिनि, तॾहिं त जेके से हेॾा माण्हुनि खे रुलाइनि था, चंदा था थियनि, हो थिया अथनि, हो था थियनि, ठग जे हिकिड़ी निमाज़ जा 1600 रुपया जमा करायो, यानी अलाह पुॼे इन्हनि माण्हुनि सां। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त यकून फ़ी आख़िर ज़मान दज्जालून कज़ाबून, चए थो जीअं जीअं क़यामत वेझी ईंदी तीअं तइदादु वधंदो कूड़नि जो, दज्जालनि जो। या तूं न में अहादीस, वरी तव्हांखे नबी साईं सां अहिड़ियूं हदीसूं एसोसिएट कंदा बिमा लम तस्मऊ अंतूं वल आबाकुम, जो न तव्हांजे वॾनि इहा हदीस कान ॿुधी ईंदी। फ इयाकुम, तंहिंजे करे अहिड़नि खां डिॼो, तव्हां डिॼो, इहा में उन्हनि खां डिॼो, ला यज़लूनकुम वला यफ़्तनूनकुम, तव्हांखे गुमराह करे ऐं तव्हांखे बर्बादु न करे छॾनि।
तंहिंजे करे जेतिरियूं हदीसूं मार्केट में अॼु मुंहिंजो हिकिड़ो अॻिते ईंदुसि कहिड़ियूं कहिड़ियूं कूड़ियूं हदीसूं जेके मशहूरु आहिनि उहो मां हाणे तव्हांखे ॾसींदुसि थोरी देरि में, तव्हां हुजिजो मूंसां गॾु। पर शैतान खे हिकिड़ो वॾो पावर मिलियल आहे, अलाहु अकबर। माना जन्नत एॾी का इनाम आहे जो इहो पावर शैतान खे ॾिनो अथई त माना असां सभु वर हुनजे चढ़ी वञूं, पर के आहिनि जेके हुनजे वर कोन चढ़ंदा। छो त इहे शयूं अलाह ताला क़ुर में असांखे सम्झाए छॾियूं, तंहिंजे वर न चढ़जो शैतान जी। कहिड़ो पावर अथसि? चए थो इन शैतान इहा लत मसल फ़ी सूरतिल रजुल, शैतान खे पावर आहे त कंहिं बि शख़्स जी शिकिल इख़्तियार करे सघे थो। पोइ यातील क़ौम, पोइ कंहिं जलसे में अची वेंदो, पोइ इहो हदीसुम बिल हदीस बिल कज़िब, पोइ कूड़ियूं हुननि खे हदीसूं ॿुधाईंदो त अलाह जे रसूल हीअं कयो हीअं कयो। पोइ इहा तफ़रक़ून, पोइ जलसो ख़तमु थी वेंदो, पोइ वरी जेके ॿुधंदड़ हूंदा एॾा इम्प्रेस थींदा, छो त उस्तादु आहे न शैतान, त ॻाल्हाइण जो बि हूंदो, त उहो जेके माण्हू निकिरी वेंदा त वरी वञी उते पंहिंजे खे चवंदा त फ़यकू रजुल मिनम समय त रजुलनि, यार वाह जी हिकिड़े शख़्स ॻाल्हि पई कई। पुछऊंसि कहिड़ो? चई ऐरफ़ वजहू वला अदरी मस्मू, चई शिकिल में सुञाणासि पर नाले बाले जी मूंखे ख़बर कान्हे। इहो हदीस उहो शैतान वग़ैरह हलाए छॾींदो मुआशिरे में। इहा आज़माइश आहे, सुभान अल्लाह। माना जन्नत एॾो वॾो इनाम आहे जो इन्हनि अटकलुनि खां बि असांखे बचिणो आहे। ऐं उनजो तरीक़ो कहिड़ो आहे? क़ुर खे हिकु दफ़ो पाण माना सां पढ़ी छॾियो ऐं उन खां पोइ हदीस जे बारे में एहतियात कयो, जेसि ताईं उन जा क्रेडेंशियल त बुख़ारीअ में आहे, सही मुस्लिम में आहे, इन्हनि खां वधीक ॿाहिरां न खणो का शइ। हाणे मिसाल तौरु मां तव्हांखे कुझु हदीसूं ॿुधायां जेके मशहूरु आहिनि ऐं कूड़ियूं आहिनि। मिसाल हीअ अचे थो, इख़्तिलाफ़ उम्मती रहम, माना उम्मत में जेकॾहिं इख़्तिलाफ़ आहे न, इख़्तिलाफ़ त इहो बि रहमत आहे। ऐं इन खे केरु थो मौज़ू करे? शेख नासिरुद्दीन अलबानी। इहो कूड़ी हदीस आहे। छो अलाह ताला इख़्तिलाफ़ कंदो त हिकिड़ा बरेली हुजनि, ॿिया देवबंदी आहिनि, हू चए हुनजी मस्जिद में निमाज़ न थींदी, हुन चवनि हुनजी मस्जिद में न थींदी, वरी हो चवनि वरी शिया वरी सुन्नी। इहे इख़्तिलाफ़ रहमत न आहिनि, इहा ज़हमत आहे, इहो अज़ाब आहे। अंग्रेज़नि जे अचण खां न को बरेलवी आहे न को देवबंदी आहे, सभु हनफ़ी हुआसीं। छो त हनफ़ी जो मतिलबु इहो आहे त इमाम अबू हनीफ़ा वारी तइलीम असांजे पाड़े में हुई त उनखे एडॉप्ट कयो वियो आहे। किन इलाइक़नि में वरी, पर उन्हनि जे तइलीम में को वॾो फ़र्क़ु कोन्हे को, पर इन्हनि खे बि चेक कबो क़ुर सां ऐं हदीस सां। छो त उन्हनि बुज़ुर्गनि ते ॾुढो न, पोयनि माण्हुनि में विधियूं हूंदियूं न पंहिंजूं शयूं ॾोकड़नि कमाइण लाइ, तंहिंजे करे इन्हनि खे बि चेक करणो आहे। उन ते असीं इमामनि ते कोन था ॾोह ॾियूं, असां ॾोह ॾियूं था पोयनि ते जिन जा किताब लिखिया या हुन में शयूं विधियूं अथनि। या मिसाल तौरु वरी हिकिड़ी कूड़ी हदीस हलाईंदा, जॾहिं तबूक तां मोटिया पिए त अलाह जे रसूल ते चवंदा, चए पियो रजनामल जिहादिल असगर इला जिहादिल अकबर, माना असां हे जेको लड़ाईअ ते वियासीं तबूक में रोमन सां मुक़ाबिलो करण लाइ, इहो जिहाद नंढिड़ो आहे, पर हाणे असां वॾे जिहाद, कहिड़ो? माना वेही मदरसनि में क़ुर पढ़ूं, दर्सा ॾियूं, फलाण ॾियूं, माना इहो वॾो जिहाद आहे। तंहिंजे करे जेके अमूमन मदरसनि वारा कंहिं बि तहरीक में हिसो घटि था वठनि। इन ते मां नथो चवां, शेख हिंद मौलाना महमूद हसन चयो त हे जेको अंग्रेज़नि निज़ाम आंदो आहे इन खे असांखे तब्दील करिणो आहे। पोइ अलीगढ़ यूनिवर्सिटी में वञी चयईं त मूंखे हिन जे लाइ, इन निज़ाम खे ड्राइण जे लाइ मूंखे मदरसनि मां ऐं ख़ानकाहुनि मां आसिरो घटि आहे, तॾहिं मां यूनिवर्सिटीअ जे स्टूडेंट ॾे आया हूं त तव्हां अलाह ताला तव्हांजे दिलि खे नरम कयो आहे, पाक कयो आहे, बहादुरी अथनि, तव्हां मां मूंखे उमेदु आहे त जेकॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदो निज़ाम तब्दील थींदो। हींअर बि ज़रूरत आहे न यूनिवर्सिटी जे नौजवाननि जी, त निकिरो ॿाहिरि, छा आहे करप्शन केॾी वधी वई आहे। हाणे वरी जेको आहे सो मीटिंगुनि में तइ था कनि त हा भली कैनाल कढो, पर वरी तकीर में चई था छॾनि त न का ॻाल्हि कान्हे का, न कढो, पर उहे मीटिंगूं बि त जेके मीटिंग में जिते फ़ैसिलो थियो आहे त निकिरंदा इहे कैनाल, उहा मीटिंग जो तव्हांजी यूट्यूब ते अची वयूं आहिनि, उनजी तस्वीरूं अची वयूं आहिनि। त ॻाल्हि इहा आहे। उन खां पोइ ॿी कूड़ी हदीस आहे, हुबुल वतन मिनल ईमान, त वतन जी हुब ईमान आहे। इहा हदीस न आहे, बाक़ी इहो आहे त वतन सां मुहबत करणु खपे, को इनकार त कोन्हे, पर वतन हर सॼी ज़मीन इस्लाम ऐं मुस्लमान जो वतन आहे, रुगो पाकिस्तान न आहे, पर हर दुनिया जो चपो चपो असांजो वतन आहे। बाक़ी इहा हदीस त जेको वतन जेको हुब आहे सो ईमान आहे, इहा हदीस ज़ईफ़ आहे ऐं इहो जाइज़ न आहे। वरी अचे थो ॿी हदीस जेका कूड़ी ठाही अथनि, मन हजल बैत वलम यज़ुरनी फ़क़त जफ़ानी, जेको हज ते आयो ऐं मुंहिंजे क़बर जी ज़ियारत न कई त उन मूंसां
माना जफ़ानी कई, माना छा बेवफ़ाई कई, या कूड़ी हदीस आहे। अहिड़ो को बि हदीस कान्हे त जेको हज करे उहो लाज़मन मदीने वञे, नाहे। उन खां पोइ वरी ॿी कूड़ी हदीस ठाही अथनि त मनज़ार क़बर वालिदई कुल जुमा, चए थो जेको पीउ माउ जे क़बर जी ज़ियारत हर जुमे ते कंदो, फ़करा इंदहुमा ओ इंदहू यासीन, पोइ उनजे मथां क़बर जे मथां यासीन पढ़ंदो, गुफ़िर लहू बि अदद कुल आयतुनि हरफ़िन, त हुनजा मग़फ़िरत कई वेंदी आयत जे हिकु हिकु लफ़्ज़। सॼो कूड़ आहे, इहो थी नथो सघे। तव्हां पोयां हुनजे यासीन पढ़ो था, तुंहिंजी ऐं हो जेके गुनाह करे वियो, चोरियूं करे वियो, ज़नाऊं करे वियो, हाणे तव्हां यासीन पढ़ंदो त उहो माफ़ु थी वेंदा, उनखे पंहिंजो पूरो हिसाबु ॾियणो आहे। बाक़ी तव्हां हुन लाइ मग़फ़िरत जी दुआ करे सघो था, उहा जाइज़ आहे। वरी ॿी कूड़ी हदीस आहे जेके शेख अलबानी कढी आहे, असाबी कल नुजूम, चए थो मुंहिंजा जेके साहबियनि स्टार्स आहिनि, तारनि वांगुरु आहिनि। इन मुक़्तदई तुम अहतदई तुम, कंहिं बि हिकिड़े जे पोयां हलंदव त तव्हां हदाई याफ़्त थींदो, ईअं न आहे। छाकाणि त असांखे सभिनी साहबियुनि ते यकीन आहे, अलाह ताला इन्हनि सभिनी खे जन्नत में, पर इहा गारंटी असां त कंहिं जी बि नथा ॾेई सघूं। छो त ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हौज़े कोसर में जेको आहे सो पंहिंजनि उम्मत जे माण्हुनि खे ऐं सहाबियुनि खे हौज़े कोसर मां पाणी पीआरींदो ऐं पंहिंजे उम्मत खे सुञाणींदो, उनजो वज़ूअ जे करे मुंहुं नूर सां चिमकंदो हूंदो। लेकिन कुझु वरी अहिड़ा हूंदा जेके मुंहुं त चिमकंदो पर फ़रिश्ता हणी ॾंडा हुनखे पोइ ते कंदा, त पाण सां निहारे चवंदो असाबी हे त मुंहिंजा असाबी आहिनि। त फ़रिश्ता चवंदा साईं न, तव्हांखे ख़बर न आहे त तव्हां खां पोइ हिननि कहिड़ा कुधा कम कया, तंहिंजे करे इहे तुंहिंजो पाणी न पीअंदा। त पाण चवंदो अना बरीन मिनम, अना बरी, चई अहिड़ा आहिनि, चई भॼो मां हिननि खां बेज़ार आहियां। सो ॻाल्हि इहा आहे, तंहिंजे करे ईअं चवणु त कंहिं बि साहबीअ जे पोयां लॻंदव, इहा हदीस ई कूड़ी आहे। मां हिनखे जस्टिफाई नथो कयां, मां पंहिंजो, पर शेख नासिरुद्दीन अलबानीअ 25 किताब लिखिया आहिनि कूड़नि ऐं ज़ईफ़ हदीसुनि जा, जंहिंमां हे कुझु निकितियूं अथऊं। वरी अक्सर ई जेको आहे सो हे सूफ़िन वटि ऐं हुननि वटि हूंदो आहे, त चवनि था त मन अरफ़ नफ़्सहू फ़क़त अरफ़, जेको पंहिंजे पाण खे सुञाणे थो त रब खे सुञाणे थो। अहिड़ी का बि हदीस कान्हे का, ॻाल्हि खणी सची बि हुजे पर हदीस न आहे। वरी चए थो त ॿी हदीस, रकतान बिल अमामा ख़ैर मिन सभई रकत बिला अमामा, जेको इहो अमामो पटको पाए निमाज़ पढ़ंदो त इन में जेको आहे सो टोपी, हेड़ी टोपी पाए या ॿियो करे निमाज़ पढ़ंदव त उहा अमामे वारी 70 दफ़ा वधीक जेको आहे सो उन में सवाबु वधीक आहे। कूड़ आहे, ईअं को ॻाल्हि कान्हे का। उन खां पोइ वरी अचे थो ॿी हदीस, सलाद फिल अमामा तो दर बि अशरत आला फसना, वरी चए थो त जेकॾहिं निमाज़ में तव्हां इहो पटको पाए निमाज़ पढ़ंदव त तव्हांखे 10,10,000 तव्हांखे नेकियूं मिलंदियूं। कूड़ आहे, इहा हदीस सॼी कूड़ी आहे। वरी हे वरी आशिक़नि हथ जी घड़ी आहे हदीस, पोइ नज़र इला वजहल मराद हसना कुदरत यज़ीद इनल बसर, चए थो हिकिड़ी सुहिणी माईअ ॾे चिताए निहारींदव या सावक ॾे त नज़र तव्हांजी तेज़ थींदी। सुभान अल्लाह, तौबा तौबा तौबा, यानी माईअ ॾे चिताए निहारियो सुहिणीअ ॾे त तव्हांजी नज़र तेज़ थींदी। इहा कूड़ी हदीस आहे। हलो हाणे ब्रेक वठूं था, पोइ कुझु हदीसूं अञा ॿुधाईंदुसि मां तव्हांखे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम, ऐं आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। हीउ जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे, या उन में क़ुरान हूंदो या सही हदीस हूंदी। पर हिन वक़्तु असां जेके कूड़ियूं हदीसूं माण्हुनि मुआशिरे में हलायूं आहिनि ॾोकड़नि कमाइण लाइ, मां उन खे ज़ाहिर थो कयां। इहे मूं न ठाहियूं आहिनि, इहो नासिरुद्दीन अलबानी मुहदिस जंहिं 25 वॉल्यूम इन ज़ईफ़ ऐं कूड़ियुनि हदीस लिखिया जेके मुआशिरे में ॾोकड़नि कमाइण लाइ ठगनि ऐं इन्हनि शुरू कयूं आहिनि। हाणे अचूं था ॿी, इनल आलिम वल मुतअल्लिम इज़ा मर बि करियतिन, चई त जेकॾहिं कंहिं ॻोठ में को आलिम या इल्मु हासिलु करण वारो लंघंदो, इन अलाह यर्फ़ अज़ाब अन मक़बरत तिल्क करिया अरबईनिवा, त उते जेके जनाज़ पंहिंजो जे क़ब्रिस्तान में जेके बि अंदरि मोल हूंदा न, त अलाह ताला इन्हनि जो 40 ॾींहंनि ताईं जेको आहे सो अज़ाब हटाईंदो। हालांकि हक़ीक़त हीअ आहे त जेके क़बर में मरी विया आहिनि, वाक़ई इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं गुनाहगार आहिनि त उन्हनि जे रूहनि खे कारे पखी में विझी जहन्नम में राउंड करायो थो वञे सुबुह शाम, लेकिन उनखे फिज़िकल अज़ाब कोन थो मिले।
फिज़िकल अदाब हुननि खे तॾहिं मिलंदो जॾहिं हुनखे जिस्म मिलंदो, ऐं जिस्म तॾहिं मिलंदो जॾहिं अलाह साईं सूर फूकींदो, ऐं जेसिताईं जिस्म ठहंदो। हींअर त जिस्म ॻरी विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त उहो जेको जिस्म ठहंदो उहो साॻियो ई 5 फुट वारो कोन हूंदो, इहो घटि में घटि 180 खां 200 फुट वॾो जिस्म हूंदो। हीउ उहो जिस्म आहे जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम जो असली जिस्म हो। इहे सभु अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं आहिनि। साॻे नमूने सां जेके जन्नती आहिनि उन्हनि खे वरी अछनि पखियुनि में विझी जन्नत जी टूर थी कराइजे सुबुह शाम, लेकिन पोज़ीशन कोन मिलंदी उन्हनि खे, ख़ुशि थींदा रुॻो। ऐं हो वरी जेके कारनि पखियुनि वारा रुॻो अंदर में सड़ंदा ऐं ज़हनी टार्चर थींदनि, पर फिज़िकल अज़ाब कोन थो उनखे मिले। तंहिंजे करे इहो चवण त जेकॾहिं हिकिड़ो आलिम कंहिं क़ब्रिस्तान मां लंघंदो त उन मुर्दनि खे 40 ॾींहंनि ताईं जेको अज़ाब टरी वेंदो, कहिड़ो अज़ाब टरंदो? माना हुनखे जहन्नम मां कढी किथे वेटिंग रूम में विहारींदा 40 ॾींहं, त हाली तोखे टेंशन नथा ॾियूं। इहा सॼी कूड़ आहे। वरी ॿी कूड़ी हदीस, उलमा उम्मती क अंबिया बनी इसराइल, माना इहे वरी दर्जन वधाए, माना असांजे हिन उम्मत जा जेके आलिम आहिनि इहे बनी इसराइल जे नबियुनि जो दर्जो आहे हिननि जो। ज़ईफ़ हदीस, कूड़ी हदीस। वरी ॿी हदीस कूड़ी कहिड़ी आहे? अदफिनू मोताकूं वस्त क़ौम सालिहीन, माना जॾहिं तव्हांजो को माण्हू मरी वञे न त उनखे कोशिशि करे मशहूरु के बुज़ुर्ग हुजनि या साली उन्हनि जे विच में दफ़न कयो। चए थो फ़ इनल मयत यत आज़ी बिजार सुई, थिए थो त छो त जेकॾहिं मैयत बुछड़नि जे विच में हुनखे रखंदव त उन जे करे बि हिनखे तकलीफ़ ॾिनी वेंदी। भई इहो ग़लति आहे, छो ॾींदी? इनमल आमाल बिलनियात, जंहिं माण्हूअ जेको अमल कयो उन खे मिलंदो, हिन पाड़े में वारे जे करे मूंखे छो अज़ाब थींदो? इहे सभु हथ जूं हिननि ठाहियूं आहिनि त जीअं हिननि जा इहे दरगाहूं आबाद थियनि। वरी हीअ हिकिड़ी हदीस ठाही अथनि, मसलज़ी यत अल्लमल इल्म फ़ी सग़र, जेको माण्हू ॿाराणे में इल्मु सिखंदो कल नक्श फिल हजर, त इन पको थींदो जीअं पथर ते लीको। मसल यत अल्लम इल्म फ़ी क़बर हू, जेकॾहिं पोढ़ो थी सिखंदो कल यकतब अल मां, त ॼण को हुन पाणीअ ते लिखियो। बहरहाल खणी चवणी थी सघे थी, पर हदीस न आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि कान कई आहे, चवण जो इहो आहे। वरी औलाद ज़ना यशुर योमल क़यामत अला सूरतुल गिरदा वल खनाज़ीर, जेको ॿारु ज़ना मां पैदा थिए थो उहो क़यामत ॾींहुं इहे पंहिंजो भोलड़ा ऐं खंज़ीर इहे थी उथंदा। अड़े छो बाबा, हिन ॿार जो कहिड़ो ॾोह आहे? भई ॻाल्हि आहे त इन में ॿार जो कहिड़ो ॾोह आहे? ॿारु त अलाह जो वली बि थी सघे थो, खणी ज़ना सां पैदा थियो आहे, हुनखे कहिड़ी ख़बर आहे? उनजो कहिड़ो ॾोह आहे जो उनखे वरी खंज़ीर करे उथारींदो? खंज़ीर उनखे करे उथारींदो जिन ज़ना कई आहे। ॿार जो कहिड़ो ॾोह आहे? इहा कूड़ी हदीस। शेख नासिरुद्दीन अलबानी जिल्द 2 में ऐं सीरियल नंबर 887 सुफ़ो 268 ते चए थो इहा कूड़ी हदीस आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित ई कान्हे का। वरी ॿी हदीस जेके कूड़ी मौज़ू, जददू ईमान कुम, त अल्लाह जे नाले चवनि था त चई त पंहिंजे ईमान जी तजदीद कयो। कीर या रसूल कैफ़ नजदद ईमान न, चई भला इहा असां ईमान जी तजदीद कीअं कयूं? काल अक्सर मन कोल ला इलाहा इल्लल्लाह, चवंदा रहो ला इलाहा इल्लल्लाह, त ईमान ठीकु आहे, खणी प्रैक्टिकली हुजे बि सही, पर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि कान कई आहे, चवण जो आहे। वरी ॿी हदीस अचे थी, ल वे तक़द अहदकुम बि हजरनि ल नफ़ऊ, चए थो जेकॾहिं तव्हांखे हिकिड़े पथर ते यकीन ईंदो न त हिन पथर में फ़ाइदो आहे त फ़ाइदो ॾींदो। यार कमाल करे छॾियो, माना हाणे तव्हांजे चवण सां पथर मौज़ो ॾेखारींदो। सो इहो सॼो कूड़ आहे। हाणे वरी वापसि अचूं था सूरे नहल ते। अलाह ताला फ़रमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, हुअल्लज़ी अंज़ल मिन समाए मान, बेशक अलाह उहो आहे जेको आसमान मां पाणी वसाए थो, लकुम मिनहू शराबुन, इन में तव्हांजो पीअण जो पाणी आहे, व मिनहू शजरुन, पोइ उन मंझां झंगु थो पैदा थिए, फ़ीह तुसीमून, जंहिंमें तव्हां माल चाढ़ियो था, युम्बित लकुम बिहिल ज़रा, ऐं इन मां तव्हांजी पोख थिए थी, व ज़ैतून नखील खजूं ऐनाब अंगूरनि ऐं मिन कुल हर क़िस्म जा मेवा। पोइ इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यतफ़क्करून, पोइ जेको थोरो बि सोचे थो त चए थो वाह वाह हीअ अलाह जी कुदरत आहे, जेको असांखे पाणी ॾिए थो तॾहिं, ऐं आसमान मां पाणी थो वसे। न सिर्फ़ु हींअर, पर हे जेको पाणी पैदा कयो आहे ज़मीन में, सो बि ॿाहिरां आयो आहे आसमाननि मां। बाक़ी हिते अलाह साईं छा कयो, जो हुन पाणीअ खे ज़ख़ीरे करण लाइ खॾो लॻायो अथसि,
यानी 70% ज़मीन जे सरफेस ऐं सतह ते खॾो लॻायसि, जो किन जाइनि ते 2-2 किलोमीटर डीप खॾो आहे। उन खॾे खे भरियो अथसि जेके पहाड़ बर्फ़ जा पाणीअ वारा मथां तव्हांजी असांजे ॼमण खां या असांजे पैदा थियण खां अॻु में केराया अथई। ऐं उहो पाणी तारनि में ठहियो आहे। जॾहिं हाइड्रोजन ऑक्सीजन पाण में फ्यूज़ थिया त पाणी जा फोड़ा थिया आहिनि। हाणे जेकॾहिं असां हिन दुनिया में ऑक्सीजन हाइड्रोजन खे मिलाए ऐं फ्यूज़ कंदासीं त फुड़ा थींदा, पर हिकिड़े गिलास पाणीअ लाइ एतिरी एनर्जी खपे जो घटि में घटि अरब 2 अरब ख़र्च अची वेंदा। त अलाह ताला इहो कमु मथां करे ऐं हिन खे भरियो आहे। तंहिंजे करे असलु पाणी बि मथां आयो आहे ऐं वरी हाणे हुनखे एवोपोरेशन करे रीसाइकिल बि मथां थो करे, त जीअं असां हिन मां पंहिंजा पोखूं कयूं। सख़र लकुम लैल व नहार, अल्लाहु अकबर। चए थो तव्हांजे सहूलियत लाइ मां तव्हांजे ड्यूटीअ में ॾींहं ऐं राति खे लॻायो आहे। मजाला जो राति चए त मां अॼु नथी अचां, या सिजु चवे त मां राति खां पोइ न निकिरंदुसि, न। शम्स वल कमर वल नुजूम मुसख़रातुन बि अमरिही, इहे सभई शयूं सिजु चंड तारा इहे ताब कयल आहिनि, अलाह जा ताब ऐं ड्यूटीअ में लॻल आहिनि। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यक़िलून, अकुल वारनि जे लाइ त इन में बि निशानी आहे त हे अलाह कीअं थो ॾींहुं करे। ऐं ज़मीन हवा में बीठी आहे, रसो त कोन्हेसि, को न को थंभु अथसि, इन ते त सोचो कीअं बीठी आहे। असां सभु हवा में बीठा आहियूं ऐं उहा 1600 किलोमीटर जी पर आवर फिरे थी पई ऐं सिजु पंहिंजी जाइ ते आहे। पोइ ज़मीन जेको मिसाल तौरु ही ज़मीन आहे, जे हेॾे सिज ॾे मुड़ त ॾींहुं आहे, पोयां हाणे हींअर कैनाडा में राति आहे, असां वटि हिते एशिया में सिजु आहे। वरी जॾहिं हीअं फिरी फिरी वेंदी, वरी कैनाडा जी मोड़ हेॾे थी वेंदी त इन में ॾींहुं थींदो, पाकिस्तान असां सभु राति में हलिया वेंदासीं। त इहो थो चए न त इन खे अकुल वारनि जे लाइ निशानियूं आहिनि त अलाह ताला इहा बि टेक्नोलॉजी ठाहे उनखे कई आहे। ऐं इन ज़मीन जे रोटेशन में हिकिड़ो फुट पर सेकंड बि न घटि थिए थी न वधि थिए थी। जेकॾहिं ईअं थिए त पोइ सिस्टम ई सॼो ख़तमु थी वञे, 24 कलाक ॾींहुं पोइ कोन थींदो। वमा ज़रा लकुम फिल अर्द मुख़्तलिफ़न अलवानू, वरी इन में चए थो निशानी आहे त जेके ज़मीन मां निकिरनि थियूं मुख़्तलिफ़ रंगनि जूं आहिनि। ऐं इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यज़क्करून, नसीहत वठण जे लाइ इहा ई खोड़ आहे, अलाह खे सुञाणण जे लाइ। हिकिड़ा माण्हू अंधा थियो वेठा आहिनि, तंहिंजे करे अलाह जूं इहे शयूं खाए अलाह खे एक्नॉलेज कयो, चओ अलाह साईं थैंक यू वेरी मच, अलाह साईं तुंहिंजो शुकुर आहे। वरी थो अलाह साईं हुअ लज़ी सख़रल बहर, वरी तव्हांखे समुंड ऐं दरिया तव्हांजा ताबे कया अथई, माना इहे तव्हांजे ड्यूटीअ में लॻल आहिनि। समुंडनि जे रस्ते वॾा वॾा जहाज़ असांजो सामान खणी हेॾे होॾे वञनि था, इहो ई समुंड आहे जंहिंजो पाणी वरी ॾींहं जो बुख़ार थी ककर थो ठाहे, वरी मथां मींहुं थी थो वञे, समुंड वरी खारो कयो अथसि। इन लाइ त जेका शइ स्टोर कयल हूंदी आहे उहा धप कंदी आहे, लेकिन जॾहिं अलाह ताला समुंड जे पाणीअ में लूणु विझी छॾियो आहे, हाणे इहो धप कोन कंदो। पर वरी इहा टेक्नोलॉजी अलाह जी, त जॾहिं बुख़ार थिए थो उहो सफ़ा मिठो आहे, उहो लूणु सभु छॾे प्योर पाणी मथे थो वञे। त चए थो त इहो तव्हांजी ताबा कयो अथसि। ऐं उन मां लिताकुलू मिनू लहमन तरी आहे, वरी इन मां तव्हां मच्छियूं खाओ था ताज़ा ताज़ियूं, माना हाणे ॾिसो केॾी ताज़ी हूंदी आहे, पई फिरंदी आहे, पकड़ियव ओॾी महिल कटियव, तव्हां शाम जो खाई छॾी। बसि तख़्रिजू मिनहू हिलियतनि तलबुसूनहा, वरी इन मां ई तव्हांखे मोती दाणा शयूं निकिरनि थियूं। तरल फुल्क मवाख़िर फ़ी आहे, ऐं तव्हां ॾिसो था त वॾियूं वॾियूं ॿेड़ियूं, वॾा वॾा ॿेड़ा उन में तरनि था, ॿुॾनि बि कोन था। छाजे लाइ? वली तब तगू मिन फज़ल ई, तव्हां अलाह जो फज़ल ॻोल्हियो, हितां जो माल होॾे मोकिलियो, हुतां जो माल हिते अचे। भले अल्लकुम तशकुरून, इहा सॼी फैसिलिटी अलाह चए थो मां इन लाइ थो ॾियां त तव्हां अलाह जो शुकुरु कयो। सभु फैसिलिटी अलाह जे शुक्र लाइ आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां अलाह जो का शइ खाई शुकुरु न कंदव न, त पोइ त अलाह साईं तव्हां ॾे ख़ुशीअ सां कोन थो निहारे। जे ॾिस मां ही सूफ़ आहे या अंगूर आहे, मां कीअं ठाहियो आहे, मिटीअ मां हिनखे पैदा कयो अथमि, वॾो थियो आहे, वरी हुन में मिठाण विधो अथमि, वरी हाणे हे खाए वेठो ओघुरायूं ॾिए, पर इहो नथो चए त अलाह साईं तुंहिंजी लख महिरबानी, अलाह साईं शुकुरु। ऐं खाइण खां अॻु में बिस्मिल्लाह बि कोन थो करे त अलाह ॾिनो आहे मूंखे। पोइ जे शुकुरु नथा कयो न, त पोइ इन्हनि शयुनि जे खाइण जो तव्हांखां अलाह हिसाबु वठंदो। ऐं आख़िरत में उहो किताबु कीअं ॾींदव? मज़ूरी त कोन कराईंदो या चवंदो त कोॾर हणो, न, तव्हां जेके नेकियूं करे आया आहियो उन मां माइनस कंदो वेंदो, त तूं फलाणे ॾींहुं मच्छी पे खाधी, तो उनजी क़ीमत अदा कान कई, हाणे हेतिरियूं नेकियूं ॾे। अलाह खां डिॼो,
हर वक़्तु अलाह जी शइ खाई, अलाह जो शुकुरु कयो, चई अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह शुकुरु कयो। ठीकु आहे न। त वल अल्लकुम तशकुरून, त जीअं तव्हां अलाह जो शुकुरु कयो, सभई ॻाल्हियूं ॿुधाए करे थो। अलका फिल अर्द रवासी, चए थो वरी ॾिसो आऊं ज़मीन में पहाड़ खोड़िया आहिनि, जेतिरो पहाड़ मथे रहियोसो तक़रीबन ओतिरो हेठि वञी पहाड़ आहे। छाजे लाइ? अन तमीद बिकुम, त जीअं ज़िलज़िलो अचे त तव्हांखे नुक़सानु न पहुचे। इहे कोका आहिनि अलाह जा, ऐं ज़िलज़िलो अचिणो आहे, छो त उहा हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो फैक्ट आहे त जेके अंदरि गैसूं या जेको ज़मीन में अंदरि कोर आहे आयरन जो जेको फिरे वेठो, जंहिंसां तव्हांजी इहा ग्रेविटी पैदा थी थिए, उन जा हिकिड़ा तक़ाज़ा आहिनि त कॾहिं कॾहिं उहो ज़मीन खे लोॾे थो। त चई पहाड़ इन लाइ मूं खोड़िया आहिनि त जीअं उहो तव्हांखे नुक़सानु न पवे घणो। ऐं चए थो वरी मां तव्हांखे अंधारा वा सुबला, पोइ तव्हांखे नदियूं ॾिनियूंसीं, वरी पहाड़नि में रस्ता बणायासीं, मन हुई लअल्लकुम तहतदून, त जीअं तव्हां जिथां खां पहुचणो आहे उते पहुची सघो आराम सां। पोइ अलामातिन, वरी निशान कया अथनि। हाणे वेंदा आहियूं न काॾे बि त पोइ निशान हूंदो आहे। मिसाल तौरु अदा हो जेको पहाड़ कोन्हे को कारो वारो, हितां वरी तव्हांखे साॼे पासे मुड़ंदो, इहे निशान विधाई। भई नजिम, वरी हेठि जेकॾहिं राति थी वञे त वरी तारनि सां निशान आहिनि, उन सां चइबो त हेॾे टेड़ू हेॾे आहे, असांखे हेॾे वञिणो आहे। हुम यह तदून, जंहिंसां तव्हां सिधो रस्तो लहो था। अफ़मई यख़लुक़, पोइ अलाह पुछे थो सुवाल, चए थो भला जेको क्रिएट करे थो, जेको पैदा करे थो, कमन ला यख़लुक़, छा उहो बराबरि आहे जेको पैदा नथो करे सघे? अलाह साईं मां कोन थो पैदा करे सघां, मां कुझु थो न कणिक बि पैदा थो करे सघां, मां का शइ कोन सघां। ऐं जेकॾहिं मां मरां मूंखे पीर करे माण्हुनि खे चवंदो हे सभु कमु कंदो, पोइ त हिननि जो कारो मुंहुं आहे हिननि जो। ॻाल्हि आहे त अलाह थो चए त जेको पैदा करे थो ऐं जेको पैदा नथो करे, इहे बराबरि आहिनि। अफला तज़क्करून, एतिरो अकुल बि कोन अथव जो इहो डिफरेंस सम्झी सघो। ऐं जेको पैदा करे थो उहो ई ॾेई सघे थो, जंहिंजी प्रॉपर्टी आहे, जंहिं क्रिएट कई आहे, उहा ई ॾेई सघे थो। ऐं ॿियो शर्त त जंहिंखां घुरो उहो ॿुधे, इहो शर्त आहे, ॿुधे थो। साम्हूं आहे थो त ॿुधंदो, उनखां वठंदासीं जे हूंदसि त, या फ़ोन ते ॻाल्हाईंदो ॿुधंदो, चवंदो हा मां ॻाल्हि ॿुधी, अबा पैसा कुझु मोकिल, 2000 खनि हिते बिजली जो बिल आयो आहे, हा मां मोकिलियां थो, इहो जाइज़ आहे। पर हिकिड़ी शख़्स जेका गुज़ारे वई आहे, उहा ॿुधे ई कान थी, सबूत कहिड़ो आहे त कान थी ॿुधे, जो जवाबु कोन थो ॾिए न जवाबु। ऐं ॿी ॻाल्हि त हू प्रॉपर्टी अलाह जी तव्हांखे कीअं खणी ॾींदो? पुट धीअूं सभु रब थो ॾिए न, उन खां कीअं फुरे तव्हांखे ॾींदो? इहो शिरक आहे। इन ते अलाह कावड़िजे थो त मां तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां, मूंखां घुरो, मूंखां घुरो। सो चए थो त जेको आहे सो हिकिड़ो जेको पैदा करे सो उन जहिड़ा जेको पैदा नथो करे सघे। अफला तज़क्करून, माना इहो तव्हां सोचियो नथा, इहो बि अकुल कोन अथव। अलाह चए थो वइन ताउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा, चए थो अलाह एॾियूं नेमतूं तव्हांखे हिन दुनिया में ज़िंदा रखण लाइ, सस्टेन करण लाइ एॾियूं शयूं पैदा कयूं आहिनि के तव्हांखे ख़बर आहे के नथा कयो, जो अलाह जूं एॾियूं नेमतूं आहिनि जो जेकॾहिं ॻणण ते अचेव न त तव्हां ॻणे कोन सघंदो। हाणे मूंखे त अजब इहो वठंदो आहे त हाणे ॾिसो न, मिसाल हर थो ॾियां, हाणे ॾिसो हे आङुरियूं आहिनि, हिकिड़ो हॾो, ॿियो हॾो, टे हॾा त हिन आङुर में सभिनी में। हाणे इहे हॾा हिक ॿिए खां हेतिरो हेतिरो परे आहिनि, जुदा आहिनि, त पोइ हीअं केरु थो करे? इहो केरु थो फ़ैसिलो करे त हे के, या मां फ़ैसिलो करे हिन खे पकड़ियो आहे? इहो ब्रेन थो फ़ैसिलो करे। ऐं उतां तारूं विछायल आहिनि, कम्यूनिकेशन जूं लाइनूं, उहे अची हिन खल जे मथां उन खल खे चवनि थियूं त हीअं करे, या खल आहे जेका हिन ब्रेन जे हुकुम ते हीअं थी करे, तॾहिं हीअं थो थी वञे, न त हॾनि खे त ख़बर ई कान्हे का। तंहिंजे करे अलाह चए थो अलाह जूं नेमतूं जेकॾहिं ॻणण ते अचो त नथा ॻणी सघो। वल्लाह यालम मा तुसरिनून व मा तुलिनून, जेको लिकायो था न उहो बि अलाह खे ख़बर आहे, ऐं जेको ज़ाहिर कयो था सो बि अलाह खे ख़बर आहे। अलाह ॾाढी अहम ॻाल्हि थो करे, चए थो वल्लज़ीन यदून मिन दूनिल्लाह, चए थो अलाह खां सवाइ कंहिंखे बि तव्हां सॼो था, कंहिंखे जेको हाज़िर कोन्हे, जेको ॿुधे कोन थो, जेको हिन दुनिया में कोन्हे। ला यख़लुकून शयन, इहे का बि शइ ख़लके कोन था सघनि। वो हुम युख़लकून, इहे ख़ुदि ख़लकिया विया आहिनि अलाह जे तरफ़ां। अमवातुन, हिन वक़्तु
हुननि खे मौत जी ज़िंदगी आहे, ग़ैर अहया आहिनि, जान कान अथनि, वमा यशरून, त इन्हनि खे त इहा बि सम्झ कान्हे अयान युबसूं, त क़यामत कॾहिं थींदी ऐं क़बरुनि में जिस्म कॾहिं ठहंदो जो असांजो रूह वरी मोटायो वेंदो ऐं असीं उथी खड़ा थींदासीं। चए इहा बि हिननि खे ख़बर कान्हे का। हे क़ुर आहे, निज क़ुर। तंहिंजे करे अलाह चए थो लहू दावतुल हक़, अलाह ताला चए थो अलाह खे हर हाल में सॾणु हक़ आहे। वल्लज़ीन यदून मिन दूनिही, ऐं अलाह खां सवाइ तव्हां जन ॿियनि मोलनि खे सॼो था, ला यस्तजीबून लहुम बिशैइन, उहे तव्हांखे सॾ जी वर्दी बि कोन ॾींदा। शर्त इहो आहे, मां मोबाइल ते कंहिंखे चवां आदा चाचा मूंखे 5000 मोकिलिजे, हा भाउ मोकिल, ॿुधई न त सॾ, मूंखे कीअं ख़बर पई त ॿुधई, मां मैसेज कयोमांसि वर्दी ॾींदो। त ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला थो फरमाए अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, ला यस्तजीबून लहुम बिशैइन, ऐं वरंदी बि न ॾेई सघंदा, इला कबासित कफ़ई इलल माए लियबलुग फाहू वमाहू बि बालगी। हाणे इन जो मिसाल हीअं थो ॾिए अलाह साईं, चए थो इन जो मिसाल हीअ आहे, चए थो तव्हां बुक में पाणी खणो, भरियो बुक, हाणे चओ पाणीअ खे पाणी हलिया मुंहिंजे वात में घिड़, ईंदो कोन ईंदो, सबबु इख़्तियार करिणो पवंदो, हीअं करिणो पवंदो। इहा ई क़ुर ॻाल्हि थो करे, हथु जलियो बीठो आहे न, हाणे पाणी हेठि वहेसि थो, हाणे हिनखे चए थो हलिया वात में अचु, इहो पाणी पाण कीअं वात में वेंदो, हाणे हिनखे थोरो सम्झो। चए थो हा, इन जो मिसाल इन आहे की इला क बासित कफ़ई लल मा, त पंहिंजो बुक पाणीअ सां डिघेरे थो, ऐं यबलुग फा त पाणी वात में वञे, वमा हू बालगी, पाणी वात में कीअं वेंदुसि। साॻे नमूने सां वमा दुआ उल काफ़री इला, जिन खे तव्हां सॼो था तव्हांजो कमु ई कोन कंदा, कमु तव्हांजो अलाह कंदो, पाणी तव्हांजे चवण सां वात में कोन ईंदो, उनखे वात में विझणो पवंदो, तंहिंजे करे तव्हांखे अलाह खे सॾणो पवंदो। इहो मिसाल रब साईं ॾिनो आहे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातहू। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। हाणे अलाह ताला असांखे इहो ॿुधायो त जिन खे तव्हां अलाह खां सवाइ सॼो था, इहो ईअं ई आहे जीअं बुक में पाणी हुजे, पाणी जो वात में अचु, तीअं ईअं तव्हां उन्हनि खे जेको सॼो था उहो तव्हांजो कमु कोन कंदा, जीअं पाणी ख़ुदि बि ट्रिपी तव्हांजे वात में न ईंदो। ऐं चए थो वमा दुआ काफ़रीन इला फ़ी ज़लाल, इहे काफ़रनि खे जेको सॾणु आहे या मोहन खे सॾणु आहे, इहा गुमराही आहे। हाणे मां कुझु हदीसूं तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजे पोयां न पइजो, हीअ सही मुस्लिम हदीस आहे। त काल अली अली बिन अबी तालिब, त जीअं त मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾे चयो, हज़रत अलीअ चयो त मां तोखे इहो कमु न ॾियां, कंहिंखे पियो चवे अन अबी हयाज असदी, जेको मूंखे रसूल आहे कमु ॾसियो, कहिड़ो अन ला तद तिमसालन इला तमस्तहू, त न कयां त चई फरमाई त जेकॾहिं तूं का मूर्ति ॾिसी कंहिं बुज़ुर्ग जी ठाहे रखी अथनि त उनखे ड्राहे छॾ, वला क़बरनि मुशरिफ़नि इला सबई अथऊ, ऐं जेकॾहिं कंहिंजी क़बर जी गिराठ खां मथे ॾिसी थो त उनखे ड्राहे गिराठ जेतिरी करे छॾ। वरी उन खां पोइ वरी ॿी हदीस शरीफ़ आहे जेको मां उर्दू में ॿुधायां थो। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला रिवायत करती हैं कि उम्मे हबीबा उम्मे सलमा ने एक गिरजा हबश में देखा तो उसमें तस्वीरें थी। उन्होंने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से इसका जिक्र किया, आपने फरमाया कि इन लोगों में जब कोई नेक मर्द मर जाता है तो उसकी कब्र में पर मस्जिद बनाते हैं और उसमें तस्वीरें बना दें। ये लोग अल्लाह के नज़दीक क़यामत के दिन बदतरीन ख़ल्क़ होंगे। पहिरीं त मस्जिद ठाहिणी न आहे क़ब्र जे मथां, वरी उन में तस्वीरूं लॻाइण त माण्हू अचे हिन खां घुरनि, इहे अलाह जे नज़दीक क़यामत जे ॾींहुं बदतरीन मख़लूक़। सही बुख़ारी हदीस शरीफ़ आहे। ॿी हदीस शरीफ़ में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, इहा बि सही मुस्लिम हदीस आहे, अन जाबिरिन काल नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्तु मना कयो आहे, ऐं युजस्सस अल क़ब्र, त क़ब्रुनि खे पुख़्तो कजे, पको कजे, वई युक़द अलई, ऐं उनजे मथां मुजावर थी वेहणु, ऐं युबना अलई, या उनजे मथां का इमारत ठाहिणु या मुक़बरो ठाहिणु, सख़्तु मना कयो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही मुस्लिम जी हदीस शरीफ़। हाणे हे ॾिसो, हे जेके बि सहाबा जूं क़बरूं आहिनि, बसि इहा निशानी आहे।
ऐं ॿियो अचे थो ला अकर फ़ी इस्लाम, इस्लाम में अकर कोन्हे। छा आहे अकर? कानू यकरून इंदल क़बर बकर, शायदि क़बर ते वञी देॻ लाहिणु या ॿकरी कुहण या का जेको आहे सो उज़ही करणु, इहो इस्लाम में क़बर में जाइज़ ई कोन्हे को। हाणे तव्हां ॾिसो न, हे आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आइमा अहले बैत, हे इन जूं 4 क़बरूं ॿुधायां थो मां। केरु आहे? हज़रत इमाम हसन मुश्तबी अलैहिस्सलाम, हज़रत इमाम ज़ैनुल आबदीन अलैहिस्सलाम, हज़रत इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम, हज़रत इमाम जाफ़र अलैहिस्सलाम। हाणे ॿुधायो त ही उन पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि मुताबिक़ आहिनि न इहे क़बरूं। तंहिंजे करे जेको आहे सो सुवालु कयो त छा औरतूं क़ब्रिस्तान में वञनि? जवाबु त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत सां क़ब्रिस्तान में जेके मायूं कसरत सां माना हिक न ॿिए ॾींहुं टंगियूं बीठियूं आहिनि, उन्हनि ते लानत फरमाई आहे। ऐं उन खां पोइ चयो वञे थो त जेकॾहिं सब्र ऐं तहमल करेनि, उते वञी वाक़ा ऐं पारूं न कढनि ऐं शरई आदाब रखनि त कॾहिं कॾहिं वञण जी इजाज़त आहे। लेकिन तंहिंजे करे जेको आहे सो छा कजे, कॾहिं कॾहिं क़ब्रुनि जी ज़ियारत करे सघिजे थी ऐं उते वञी जेको आहे सो बसि। बाक़ी हाणे जेके औरतूं वञनि थियूं अक्सर क़बरुनि ते रोअणु पिटणु वावेला करणु, उन्हनि जी ज़ियारत क़बर वञणु दुरुस्त न आहे ऐं कसर सां बि न वञनि, छो त लानत जो सबबु अलाह ताला उन हिदायत नसीब करे। आमीन। बाक़ी कॾहिं कॾहिं वञी सघिजे थो। छाजे लाइ? हिकिड़े सबबु लाइ, हिकिड़े सबबु लाइ। क़ब्रिस्तान में वञण जो रसूल फरमायो आहे त ज़ूरू मक़ाबर एतबरू, क़ब्रिस्तान में वञो ऐं इबरत हासिलु करे ख़ौफ़ पैदा कयो। जे क़ब्रिस्तान में वञी ऐं तव्हांखे मौत जी यादि अचे ऐं तव्हांजे दिलि में ख़ौफ़ थिए त सुभाणे मां बि हिते सुम्हंदुसि, त पोइ भली वञो। भले मां त चाहियां थो त नंढड़ी क़बर पंहिंजी खोटराए उनखे रखे छॾियो ऐं निहारियो त हिन में मां अंदरि सुम्हंदुसि, इहो आहे बेस तरीक़ो, जेकॾहिं करे सघो था, कोई शर्त न आहे। अॻिते अलाह ताला क़ुर सूरे नहल जी आयत नंबर 22 में थो फरमाए, इलाहुकुम इलाहु वाहिद, चए थो तव्हांजो रब महबूद हिकु ख़ुदा आहे, ॿ न आहिनि, 3 न आहिनि। न हुन पंहिंजा के एजेंट मुक़ररु कया आहिनि जो तव्हांखे अलाह खां कमु कराए ॾींदा। अलाह वटि इहो सिस्टम कोन्हे। अलाह जी एॾी टेक्नोलॉजी आहे जो तव्हांजे साह जे रग खे बि ॾिसे थो, तव्हांजे अंदर खे बि ॾिसे थो, तव्हां ॻाल्हायो नथा उहो बि ॿुधे थो। एॾी टेक्नोलॉजी अथसि। माना अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। अलाह हिकु आहे, सभु कमु अकेलो करे थो, सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे। हेॾी दुनिया ठाही अथसि पाण, अटो त कोन ॻोठो हुअसि, चई कुन फयकून। एॾो हुनजो सिस्टम ऑटोमेटिक आहे, चए फलाणी शइ थी त थी थी पवे। जे चवे त हेॾो वॾो चंडु ठही वेंदो, हिन खां वॾो चंडु ठही सघे थो। अलाह चवे त ॿी हिकिड़ी दुनिया ठही वञे त ॿी बि ठही वेंदी, उन में सॼो खाइण पीअण जो जेको असांजो सां उते बि थी सघे थो, एतिरो करे सघे थो। फलज़ीन ला यूमिनून बिल आख़िरत, बाक़ी जेके जंहिंजूं दिलियूं आख़िरत खे नथियूं मञनि, कुलू मुनकरतूं वहूं मुस्तकबिरून, पोइ इहे वॾाई कंदड़ आहिनि ऐं जूं दिलियूं मञनि ई कोन थियूं। ला जरम अन अल्लाह यअलम मा युसिरून, इन में को शक न आहे त अलाह ताला जेके शयूं इहे लिकाइनि था उहो बि ॼाणे थो, व मा युलिनून जेको ज़ाहिर कनि था उहो बि ॼाणे थो। इन्नहु ला युहिब्बुल मुस्तकबिरीन, अलाह ताला वॾाई करण वारनि खे पसंदि ई कोन थो करे। केरु आहिनि वॾाई करण वारा? उहो शख़्स जेको पाण खां हुननि ॿियनि खे मोतबर सम्झे त हे ख़सीस आहिनि, पेरे पवनि, कीड़ा मकोड़ा इंसान आहिनि ऐं मां वॾी का शइ आहियां। अलाह अहिड़े माण्हूअ खां नफ़रत थो करे जेको पाण खे जेको आहे सो वॾाई करे। ऐं पोइ इन्हनि खे शुरूअ जे ज़माने में ईअं हूंदो जो मके जे मुशरिक़ जेके जिन बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं रखियूं आहिनि, त हर ख़ानदान 4-4 5 त इन्हनि खे अचे माण्हू पेरे पवंदा हुआ, चवंदा वॾा के पीर आहिनि, छाकाणि त इहे हिननि बुज़ुर्गनि जी रखवाली था कनि। त इन्हनि खे जॾहिं क़ुर पाक अचे पकड़ियो त वैज़ा कील लहूं माज़ा अंज़ल रब्बुकुम, जॾहिं उन्हनि खां पुछियो पियो वञे त अलाह नाज़ुल छा थो करे, जेके हाजी ईंदा त हिनखे मके जे मुशरिक़नि पीरनि खां पुछंदा त भला ॾियो ख़बर ॿुधूं था का शइ हिते तव्हां वटि नाज़ुल पई थी थिए, त चवंदा कालू असातिरुल अवलीन, चई कुझु कोन थो थिए, हे नबी साईं पुराणे ज़माने जूं हिस्ट्री ऐं किसा जेके आहिनि न, जेके आहिनि पंहिंजे यूसुफ अलैहिस्सलाम जा, हुन जा, नूह अलैहिस्सलाम जा, ॿोॾ जा, इहे किसा जेके हथु करे ऐं माण्हुनि खे पियो थो ॿुधाए। हाणे असां कुझु हदीसूं पढ़ूं था जिन ते वरी शाह लतीफ़ उन्हनि खे शेर में ॻायो आहे।
पहिरीं इनखे सम्झण खां पहिरीं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी इहो बि अलाह जो वली हो, छा थो चवे? चए थो 4000 किताब पढ़ियमि, उन्हनि मां 4 ॻाल्हियूं पसंदि कयमि। हा साईं, कनि ॾियो, 4000 किताब पढ़ी, चए थो हुन मां 4 ॻाल्हियूं पसंदि कयमि। नंबर 1, हिकु हीत ए मुंहिंजा नफ़्स, ख़ुदा ताला जी इबादत करी त कर, न त उनजो रिज़्क़ न खा। सुभान अल्लाह। छो था खाओ मेवा, छो था मानी खाओ? जॾहिं अलाह जी इबादत नथा कयो पोइ उनजो रिज़्क़ बि न खाओ। सच थो चए। ॿियो त हीत ए मुंहिंजा नफ़्स, जंहिंखां ख़ुदा ताला रोक कई आहे उन खां पासो कर, न त उनजे मुल्क मां निकिरी वञ। कानून आयो। जॾहिं अलाह चए थो हराम न खाओ, रुश्वत न खाओ, ज़ना न कयो, कूड़ न हणो, नथा मुड़ो, त पोइ अलाह जे ज़मीन में छो रहिया पिया हो? निकिरी वञो। टीं त ए मुंहिंजा नफ़्स, जेके अज़ली क़िस्मत खां तोखे पहुचे उन ते सबुरु कर, जेको अलाह तो लाइ रिज़्क़ लिखियो आहे। न त को ॿियो ख़ुदा ॻोल्ह जेको तोखे रोज़ी वधाए ॾिए, छॾे न अलाह खे, ॿिए खे ॻोल्ह। चोथीं ॻाल्हि त ए मुंहिंजा नफ़्स, जे गुनाह जो ख़्यालु करीं त का अहिड़ी जाइ तलाश कर जिजे तोखे ख़ुदा न ॾिसे, न त गुनाह न कर। सुभान अल्लाह। जे 4000 किताबनि मां इहे 4 ॻाल्हियूं जेके आहिनि से पसंदि कयनि। हाणे जेको आहे हिकिड़ी हदीस मुबारक अचे थी, अक्सर नास सफ़क़तन मिन अज़हब आख़िरत हू बि दुनिया। हाणे मुंहिंजो तर्जुमो रुगो कयां थो, अरबी कोन पढ़णु, छो ॾुखी आहे ते अरबी। चए थो वापार में, तर्जुमो, वापार में वॾे में वॾो खसारे वारो उहो आहे जंहिं पंहिंजी आख़िरत ॿिए जे दुनिया करे विञाई। हल मरी आहे चमचा, याने तव्हां फलाणे जा चमचा हो, हाज़ुर साईं, हाज़ुर साईं, तव्हांखे ॾोकड़ कुझु ॾिए थो, का फिटल गाॾी विझणी अथई, हाणे तव्हां पंहिंजी आख़िरत विञायो था हिन जे करे, रिश्वत था वठो, हिन जे करे ॿधु छॾु करायो था। हे चमचा कंदा न, वेंदो साईं, इहो साईं चयो आहे त हिनखे ॿधोसि। मरी वए तूं वॾे में वॾे खसारे में आहीं, छाकाणि त तूं पंहिंजी आख़िरत हुन जे करे थो विञाई। शाह लतीफ़ जो शेर चए थो इन हदीस ते, फिरिया पसी फेण, खरियनि खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया। दुनिया जे करे दीन विञाए ऐं पोइ नुक़सान में हलिया विया। ऐं खीर जे मथां जेका गजी आहे उन खे चखियूं, खीर पीतो ई कोन। वरी हीअ हदीस शरीफ़ आहे जेका अबू दाऊद, तिरमिज़ी, दारमी, मुस्तद हाकिम, दारुल कुतुब सभिनी में आहे। तर्जुमो आहे हिन हदीस जो, जेको तो वटि अमानत रखे त उनखे अमानत बासलामत मोटाए ॾे, ऐं जेको तोसां ख़यानत करे त तूं हुन सां ख़यानत न कर। चवंदा हिन मूंसां ठगी कई, हाणे मां बि कंदोसां, जाइज़ कोन्हे को। तंहिं करे शाह लतीफ़ छा थो चवे, चङनि सां चङायूं ईअं हर को होए, तो जीअं करे न कोई बुछड़नि सां भलायूं। तुंहिंजो कमु आहे बुछड़नि सां बि भलायूं कर। चङनि सां चङायूं त कबियूं, अदाए मूंसां सुठो तोले मां भरंदुसि, पर बुछड़नि सां भलाई करणु इहा ॻाल्हि आहे। इस्तईनू अल क़ज़ा अल हाजात बिल कितमान, माना पंहिंजे ज़रूरतनि खे पूरे करण लाइ ॻुझ ॻोह खां कमु कयो। छाकाणि त फ़िन कुल ज़ी नेमतनि महसूद, छाकाणि त जेकॾहिं तव्हां पंहिंजी प्रॉपर्टी या ॾिसो मां हेॾो कमाए थो त इन में साड़ था माण्हू कनि। ऐं तर्जुमो ॿुधो, ज़रूरतनि खे पूरे करण लाइ ॻुझ ॻोह खां कमु वठो, छाकाणि त हर नेमत वारे बीठल माण्हू सां साड़ कयो वेंदो। ऐं शाह लतीफ़ इन ते छा थो चए, नहाईअ खां नीअं सिख मुंहिंजा सुपरी। निहाई माना जेका ठिकर जी देगिड़ी पचंदी आहे या हुन में साग बाग विझी ढकु ॾेई छॾिबो आहे। सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि ॿाफ न निकिरे, ॻाल्हि इहा आहे। माना हिते इन जो मतिलबु आहे त शोबाज़ी न कयो, छो त शोबाज़ी कंदव तव्हांखे त मज़ो ईंदो, पर तव्हां सां अवाम साड़ कंदो। लेकिन इन जो मतिलबु न आहे त तव्हां जेकॾहिं पैसे वारा आहियो त फाटल कपिड़ा वञो त मथां को फ़क़ीर मूंखां घुरे, या को ग़रीब या मिट माइट लंघे अचे, या ॾिसो था त मिट माइट लंघे आयो त अॻ ई हणणु शुरू कंदो, अदा बसि कर्ज़ चढ़ी विया आहिनि, पुलिस चढ़ी बीठी आहे, बैंक में कमु आहिनि, इहे न कयो कमु। जेकॾहिं तव्हांजो मिट माइट अचे थो कंहिं तकलीफ़ लाइ, लाहे सघो था त उनखे ज़रूरु ॾियो, ऐं उनजो ॾाढो फ़क़ीर न थियो। या वरी शोबाज़ी बि न कयो, छो त शोबाज़ीअ मां नुक़सानु इहो थींदो त तव्हां वटि माण्हू ईंदा, उन्हनि खे तव्हां वटि हूंदो कुझु कोन, ॾींदो बि कोन, ऐं तव्हां सां माण्हू साड़ बि कंदा।
सो इहो हदीस बि आहे ऐं शाह लतीफ़ बि हिन जो तर्जुमो कयो आहे। इश्तदी अज़मत तन फर्जी सुभान अल्लाह। जॾहिं अलाह ताला आज़माइश वठे थो न त ये हदीस इमाम मोहम्मद बिन यूसुफ शामी पंहिंजे किताब में आंदी आहे, ॾाढी ज़बरदस्त हदीस आहे। चए थो ए सख़्ती माना अलाह हुन खां आज़माइश थो वठे, इंतिहा खे पहुच त खुली पवी, माना मूंखे अलाह साईं हीअ तकलीफ़ आहे, हाणे अलाए केतिरी तूं वधाईंदे न, मां चवां मूंखे वधाए त मुंहिंजी जान छुटे, वधाए त मुंहिंजी तकलीफ़ ख़तमु थिए। ईअं थींदो, आख़िर हिकिड़ी आज़माइश आहे उहा ख़तमु त थींदी, पर हाणे कॾहिं थींदी उहो चए थो तकड़ कर, जेकी तकलीफ़ मूंखे मुंहिंजे नसीब लिखियल आहे इहा मूंखे ॾे ऐं इनखे इंतिहा ते पहुचे त खुली पवे, मुंहिंजी जान छुटे। शाह लतीफ़ छा थो चए, ॾुखनि पुठियां सुख सिघा थींदई ससुई, सिघा थींदा सुख थींदा, पेर में छॾ पिरीअ जो तोड़े लुकूं लख। हाणे हिन में त ॻाल्हि करे थो, पर हिते अलाह जी ॻाल्हि आहे त तूं अलाह जो दर न छॾ, चाहे तोखे आज़माइशूं केतिरियूं अचनि थियूं, ॾूर जे पासे ॾुख त पंहिंजो तूं हिननि ॾुखनि खे सह त पवे बाझ बरोच खे, त अलाह ते रहम अचे तोखे त मां हाणे हिनखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे, अलाह साईं मूंखे हाणे माफ़ु कर, मां ॾाढो सहियो आहे। उतलबू रिज़्क़ में ख़बायल अर्द, चए थो रिज़्क ॻोल्हण जो बहितरीनु ज़रियो आहे ज़मीन जी पोख या खाणनि मां रिज़्क ॻोल्हियो, इहो धंधो इख़्तियार कयो। शाह लतीफ़ छा थो चए, मुंद थी मुंडल वॼा ताड़ी कई तंवार, हारियुनि हर संभाया सरहा थिया सिंगार, अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया। इहो रिज़्क जो ज़रियो आहे, अलाह जो मींहुं अचणु, दरियाहनि में पाणी पवणु ऐं खाणियुनि जो रिज़्क। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम अलाह ताला आसानी कंदो। मां आहियां शफ़ीमत लाखो। क़ुरान शरीफ़ ऐं रसूल जी हदीस खां ॿाहिरि कोन था वञूं। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी ज़बरदस्त कॉम्बिनेशन वेठो ॾेखारियां जंहिंमें हदीस आहे, वरी उनजो तर्जुमो आहे, वरी इन्हीअ ते शाह लतीफ़ भिटाई शेर चयो आहे। शाह लतीफ़ भिटाई चए थो न त जेतो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन प्रिया संदी पार ॾे, माना शाह थो चए त मुंहिंजा सभु बेत या त क़ुरान जे आयतुनि जो तर्जुमो आहे या कंहिं सही हदीस जो तर्जुमो आहे, तर्जमानी थो करे, संदसि दावा आहे। तॾहिं मां चवंदो आहियां त शाह लतीफ़ भिटाई जा उहे शेर जेके न हदीस जी तर्जमानी आहे न क़ुरान जी, उहो संदसि शेर ई कोन्हे, इहो माण्हू हिन में वाणियनि हिन जे रिसाले में दाख़िल करे छॾिया आहिनि हथ जा ठाहे, ऐं 70% शाह जा शेर इन शर्त ते पूरा पवनि था। इन ते चए थो त इक़्तिसाद निसफुल माइशा, यानी विच थरे नमूने सां हलणु अधु मईशत आहे, माना शोबाज़ी न कयो, वेस्ट न कयो, त इहो जेको तव्हां विच थरे मीडियम रस्ते सां पंहिंजी मईशत हलाईंदव त इहा अधु ॼण तव्हां कमाई कई आहे। ऐं माण्हुनि सां दोस्ती रखणु अधु अकुलु आहे, तवदुद इलन्नास निसफुल अकुल, माण्हुनि सां दोस्ती रखो, उन्हनि सां सुठा तहलकात कयो। व हुस्नुल सुवाल निसफुल इल्म, ऐं सुहिणे नमूने सुवाल करणु अधु इल्मु आहे, सुवाल कजे सुहिणे तरीक़े सां। शाह लतीफ़ छा थो चवे, मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन, तिन जो सराफ़न अणुतरियो उघायो, माना मोहबत पाए सुहिणे नमूने सां ऐं विच थरी तरीक़े ते हलो। अच्छा, ॿी हदीस शरीफ़ आहे जेका अदुल मुफ़रद में इमाम बुख़ारी में, अल बला मोकिल बिल मंतिक, यानी केतिरियूं मुसीबतूं ज़िबान जे ॻाल्हाइण सां ॿधल या पैदा थींदियूं आहिनि। ज़िबान खे कंट्रोल कयो, मुसीबतूं इतां थियूं निकिरनि ज़िबान खां, पंहिंजे ज़िबान खे कंट्रोल कयो, सुहिणे सां ॻाल्हायो, नरम ॻाल्हायो, टोकूं न हणो माण्हुनि खे, तव्हांखे जेकॾहिं हुन में साड़ आहे त हुनजो अंदरि न साड़ियो, तव्हां पंहिंजी ज़िबान खे कंट्रोल कयो। शाह लतीफ़ भिटाई इन हदीस जो शेर थो चवे, हू चवनी तूं मचो वाता वराई, अॻु अगराई जो करे खता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो कीन की, कीने वारो माण्हू हलियो वियो, कीनो न कयो। उन खां पोइ ही इमाम तिरमिज़ी अब्दुल्लाह पुट अब्बास रज़ी अल्लाह खां रिवायत कई आहे, अल्लाह मिनी असल का फ़ौज़ फिल क़दा, माना बेशक आऊं तोखां कमनि कारनि में कामयाबी
ऐं शहीदनि वारा मर्तबा ऐं मंज़िलूं ऐं नेक बख़्तनि वारी हयातीअ जो सुवालु कयां थो ऐं दुश्मन मथां नसर अल आदा दुश्मन मथां सोभ जो सुवालु कयां। इहो करिणो आहे त आउं तोखां जेकी मुंहिंजी क़ज़ा में शयूं लिखियलूं आहिनि उन खां मां कामयाबी ऐं शहीदनि जूं मंज़िलूं ऐं मर्तबा ऐं नेक वक़्तनि वारी हयातीअ जो सुवालु थो कयां ऐं दुश्मन जे मथां सोभ जो सुवालु कयां थो। शायदि छा थो चए, जा उमिरि तूं मिल ईद असां सां सोई वरिती सूमरा, वई वेचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद, वई वेचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद, सिकण कया शहीद मारू जे मलीर जा। हाणे बहरहाल हे ॾुखियो आहे सिंधी, हाणे केरु सम्झण वारो हिनखे सम्झंदो, पर इन जो मतिलबु इहो ई आहे त हिकिड़ो सुवालु थो कजे त जेका वेचारनि खां ईद जी ख़ुशियूं विसरी वियूं, सिकण कया शहीद मारू जे मलीर जा, छाकाणि त इहा उन वक़्तु आहे जॾहिं सूमरो हुनखे खणी वियो हो, त चई छाजी ईद। हदीस शरीफ़ में सही बुख़ारी मुस्लिम अबू दाऊद ने सभिनी में आहे अल हलाल बयन वल हराम बयन, तर्जुमो त हलाल पधिरो आहे हराम पधिरो आहे। ईअं न चओ त सही ख़बर कान पई, न। हाणे शाल चए थो त तीअं हूंद हलाल जे पंध इहा ई पारे, हुअण कर हराम खाम त खावड़ थी। हाणे इन जी माना ॾुखी आहे जंहिंखे सम्झ में अचे करे, पर आहे इन सां तालब। अदाल अला ख़ैर कफ़ाइली, जंहिं माण्हू नेकीअ जो ॾसु ॾिनो न त उनजो सवाबु नेकी कंदड़ जे अजर जे बराबरि आहे। त रुॻो नेकीअ जो कंहिंखे ॾसु ॾींदव न, या कंहिंखे तकलीफ़ आहे उन जो उन्हनि जे हल जो तव्हां उनखे मशवरो ॾींदव त तव्हांखे उनजो ओतिरो ई साह मिलो। शालती चए थो भलाईअ संदो भेर रहबर थींदो राह में। सुभान अल्लाह। उन खां पोइ हे जेको तव्हां असां अमल कयूं था इहो रिकॉर्ड अलाह रखंदो थो वञे। सो अल ज़म्ब ला युनसा वल बिर ला यबला, चए थो गुनाह, अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुनाह कोन विसारबो, उहो रिकॉर्ड थी वियो आहे। नेकी पुराणी कान थींदी, तव्हांजी नेकी ज़ाया न थींदी। वल दयान ला यमूत, अलाह कोन मरंदो। फ़कुन कमा शिरबा, हाणे जेकॾहिं तोखे जेको इन्हनि ॻाल्हियुनि जे बावजूदि अञा तोखे का ख़राबी करणी आहे त वञी कर। शाह लतीफ़ चवे थो विखर सो वहा जो पुए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ाए, कोन थो ज़ाया थिए का शइ, न को गुनाह थो विसारियो वञे, न को नेकी थी ज़ाया थिए। सा का हड़ हलाए आगह जंहिंजी उभई जो अलाह जे आॾो वञी इज़त सां बीही सघे। उन खां पोइ हदीस शरीफ़ आहे त रिज़ा योगयर तिबा, खीर पीआरणु ॿार खे तबियतुनि खे थो फेराए। खीर जेनेटिकली ॿार जे नेचर खे सुठो थो करे। तंहिं ते शाल चए त भली ॼायूं मारूं संधियूं सालिहनि। सुभान अल्लाह। महशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि ॿियनि वेचारनि ओजागई अजाया कया, जेके पंहिंजे औलाद जो ख़्यालु कनि के खीर पीआरियूं थियूं, बाक़ी ॿियूं जॻह ओजागई अजाया कया। ऐं इन ते क़ुर शरीफ़ में बि अचे थो, चए थो वल वालदात वालिदात युरदिन औलाद हुन हौलैन कामिलैन, चए थो त मावरूं पंहिंजे ॼमियल ॿारनि खे पूरा 2 साल खीर पीआरण जो हुकुम आहे। इहो हुकुम उन्हनि लाइ जेके थञ पीआरण जी मुदत पूरी करणु घुरे। पर हाणे हिकिड़ी माई आहे नौकिरी करे थी या को सबबु आहे ऐं उहो छॾाइणु चाहे थी त ॿी उनजो बि ॿियो तरीक़ो आहे। पर इन औरत जेका पंहिंजे बचे खे खीर पीआरे थी उन्हनि जी छा थो चवे त क़ुर जी माना थो कयां, उन्हनि जे ख़ुराक उनजी पोशाक हलीअ चालीअ वांगुरु पीउ ते आहे, पीउ खे सॼो हुनखे करिणो आहे। ला तुकल्लिफ़ नफ़्सन इला वुसहा, ऐं कंहिंखे संदसि वस खां वधीक तकलीफ़ नथी ॾिजे। जेको अलाह चए थो जेको जंहिं तव्हां कैटेगरी में आहे उन खां वधीक असीं तव्हांखे कोन था चऊं त कयो। बाक़ी ला तुज़ार वालिदतन बि वलदिहा, माउ खे इन ॿार सभा तकलीफ़ नथी ॾिजे, न की पीउ खे इन ॿार सभा तकलीफ़ ॾिजे। ऐं वारस खे बि जो बि इहो ई ॻाल्हि आहे। फ़ैन अराद फ़िसालनि अन तरादिन मिनुमा, पर जेकॾहिं ॿार जो खीर छॾाइनि था 2 सालनि खां अॻु में, पर इन जो शर्त इहो आहे त ज़ाल मुड़ुस पाण में सलाह ऐं रज़ामंदी कनि ऐं उनजो रीज़न ॾियणु खपे, त पोइ हिन ते को ॾोह कोन्हे, पोइ अलाह साईं पाणे कवर कंदो उन ॿार खे। पर ईअं न आहे त माउ जेका सो खणी वियो काड़ी छा चइबो आहे कारी काठी उहो हणी छॾींदी त ॿारु वाती कढी छॾे। अकेलो नथी माउ करे सघे,
पंहिंजे मुड़ुस सां मशवरे खां त तशाविरनि जेकॾहिं पाण में सलाह कनि फलाह जुनाले पोइ हिन ते ॾोह न आहे, न त ॾोह आहे। वरी अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं फर्ज़ु करो कंहिं सबब जे करे तव्हां ॿार जो खीरु छॾायो था त इन अरतुम अन तस्तरदियू औलादकुम, ऐं पोइ तव्हां चाहियो था त इहो असां कंहिं ॿीअ माईअ खे ॾियूं त उनखे खीरु पीआरे। इहो वधीक बेटर ऑप्शन आहे जो यकदमि तव्हां दॿे ते हलिया वञो, खीर जे दॿनि ते, जेके कूड़ा दॿा ठाहियो वेठा आहिनि, अहिड़ा एक्सपायरी डेट ख़तमु थिए त वरी नवां टप आणे रखनि त ॿार ई दस्तनि में वठिजी वञे। चए थो इन्हीअ खां पोइ जेकॾहिं औलाद लाइ कंहिं ॿी माईअ खां खीरु पीआरणु चाहियो थियूं त फलाह जुनाह अलैकुम, त इन में तव्हांखे ॾोह कोन्हे को, पर शर्त आहे इज़ा सलम तुम मां आतई तुम बिल मारूफ़, पर उन औरत खे कंपेंसेशन ॾींदव, छो त हू ॿ ॿार अथसि ऐं पंहिंजो जेको आहे सो उनखे खाधो खपे, ताक़त खपे, खीरु पैदा करण लाइ हुनखे विटामिन्स खपनि, त तव्हां हुनखे ज़रूरु ख़र्चु ॾियो जेको रवाजु आहे। वतकुल्लाह, अलाह खां ॾिजो, वअलमु ऐं ॼाणो, अन अलाह बिमा तामलून बसीर, जेको तव्हां कयो था सो अलाह ॼाणे थो। हिकिड़ी वीडियो हले थी पई, हिन जो मतिलबु आहे त हे मेडिकल पॉइंट ऑफ व्यू कया जेको आहे सो ॿार जो खीरु पीआरणु ब्रेस्ट फीडिंग निहायत अहम आहे, ऐं इन जे लाइ मां तव्हांखे इहा वीडियो ॾेखारियां थो त टेक्निकली इहे मेडिकल जेके आहिनि एसोसिएशन वारनि इहा वीडियो जारी कई आहे। उन खां पोइ अचूं था त कुझु ॿियूं आहिनि मूं वटि हदीसूं। अल आरियत मुअद्दातुन, यानी ओधर वारी शइ मोटाई वेंदी, ॾोहण लाइ मिलियल ढोर बि मोटायो वेंदो, माना जेको कॾहिं कॾहिं ढोर ॾिबो आहे आधियारो करे त उहो बि मोटाइबो। कर्ज़ु अदा कयो वेंदो, व दीन मुख़ज़ियुन व ज़ईम वारिमुन, ऐं ज़ामिन चटी भरींदो जेकॾहिं हू माण्हू खाई थो, जेको ज़मानत करे थो माना उहो उन चटीअ खे भरिणो आहे जेकॾहिं उहो असली माण्हू फिरी थो वञे त। शाह लतीफ़ इन ते कयो आहे त सती तुंहिंजे सत में ॻाल्हि घुरिजे ॻच, विढियो चीरियो चिचरियो, पर में उभे पच, साण अमानत अच त थी समानी साणीअ, माना अमानत अमानत, शाह लतीफ़ अमान जी ॻाल्हि थो करे। उन खां पोइ हदीस शरीफ़ अचे थी त अल कनात मालुन ला यनफुद व कंज़ुन ला यफना, चए थो जेकॾहिं किनायत सां, किनायत अहिड़ी हिकिड़ी क़ीमत आहे, जेकॾहिं किनायत माना इकोनॉमिकली ख़र्चु कयो, ज़ाया न कयो, शोबाज़ीअ जे करे ख़र्चु न कयो, त किनायत अहिड़ो माल आहे जेको न खुटंदो, ऐं किनायत अहिड़ी खाण आहे जेका ख़तमु कान थींदी। शाह लतीफ़ ॾिसूं छा थो चए, चए थो थोरी कुवत करारिया रहन सबर सत, माना इहो बि थोरी कुवत, माना हरू भरूं शोबाज़ी न कनि, खथीअ में खेह भुलकिया पोणनि अहिड़ी भित, पंवार की पत पीहे पच मरी। हाणे साईं इन जी माना मां अर्ज़ु कंदुसि त कॾहिं मूंसां मुलाक़ात करे मूंखे थोरो इहो ॾसियो त जीअं आईंदा मां दर्शन में हिनखे सम्झी सघां। उन खां पोइ ॿी हदीस शरीफ़ जी जामा इमाम तिरमिज़ी जे अचे थो त अल्लाह मिनी असल क फ़ौज़ फिल क़दा, बेशक अलाह साईं तोखां मां क़ज़ा में कामयाबी ऐं शहीदनि वारा मर्तबा मंज़िलूं ऐं नेक वक़्तनि वारी हयाती जो सुवालु करियां थो, ऐं दुश्मन तां फ़तेह सोभ जो सुवालु कयां थो। त इहो मां तव्हांखे शायदि अॻु में ॿुधाए आयो आहियां। उन खां पोइ ॿी हदीस अल मजालिस बिल अमाना, मजलिसूं या कचहरियूं अमानत आहिनि। शाह लतीफ़ चए थो वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए, सा मजलिस मट जे हासिलु होए हज़ार जो, चए थो जिथे तव्हां अमानत आहिनि, वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए त इहा मजलिस तव्हां मटे छॾियो। वरी आहे त मरमन अहब, माण्हू उहो शख़्स सां गॾु हूंदो जंहिंसां मुहबत कंदो, त शाह लतीफ़ चए थो वेठे जिनी वटि ॾुखंदो दूरि थिए, जो तव्हांजो जेको ॾुखु आहे तकलीफ़ उन सां वेहण सां हुन वटि तव्हांजी तकलीफ़ घटिजी थी वञे, तो तिनी सी कट ओॾा अॾे पकड़ा, त तूं अहिड़नि सां पंहिंजो वक़्तु गुज़ार माण्हुनि सां। हदीस शरीफ़ में चए थो त अल्लाहुम नसफुल हरम व किलतुल इयाल अहद यसारियन, यानी ॾुखु ऐं गम अधु पोड़प आहे, जंहिंखे ॾुखु ऐं गम आहे इहो अधु माण्हू पोड़ो थी थो वञे हिन गम जे करे।
ऐं थोरो अयाल हुजणु 2 आसननि मां हिकिड़ी आहे। माना अयाल खे घटि कजे। बसि वठि वठां हिकिड़ा ग़रीब माण्हू आहिनि, कमाई लभे कोन, 8 ॿार 7 ॿार 6 ॿार। अलाह ताला इन अखियूं कोन ॿूटियूं आहिनि त तव्हां इहो कमु कयो। इन लाइ तव्हां एहतियात कयो जेतिरा पाले सघो। पोइ ॿार वतंदा रुलंदा, के वतंदा पिनंदा, को पेरे उघाड़े शहर में पिया था घुमनि ऐं तोखे रुॻो पंहिंजे हिकिड़े मज़े जे करे जेको सो तो धण ॿारनि जो कढी छॾियो। अकुल सां एहतियात सां चए थो ॾुख ऐं गम अधु पोड़बा, थोरो अयाल अल अयाद अहद यसारिन। नबी साईं थो फरमाए त थोरो अयाल हुजणु 2 आसान में हिकिड़ी आसानी आहे। ऐं शाल थी छा चए, ॾुखियूं जान मुड़नि तां भिनणु न थिए, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोअंदियूं रोअण वारियूं। त माना एहतियात कयो तव्हां पंहिंजो। हदीस शरीफ़ ताईं मशहूरु आहे, इनमल अमाल बिल नियात, त जहां जेको अमल कयो था उहो नियत ते आहे। त तव्हां कहिड़े कम लाइ था अमल कयो, तव्हांजी नियत छा आहे। शाल चए थो त हुए त घणो होशियारु, कल्ह बि हुई कांधरी आहीं त होशियारु, तोखे ख़बर आहे त मां छा थो कयां। तो भाइयो मोचारी थियां ॻीचीअ पाए हार, कांध कोड़ीअ जो न वणे सईं भितियुनि सींगार, वहुम लही वींझार दिलियूं परखे दासड़ो। माना इन जो मतिलबु आहे त अमल जो दारो मदार नियतुनि ते आहे। तूं होशियारु ऐं कल्ह बि हुई ऐं तो चयो त मां बसि हार पाए वञी हुनजे आॾो सुरखुरू थींदसि। कांध कूड़ीअ जो न वणे, तुंहिंजी नियत कान्हे, तुंहिंजी नियत में कूड़ आहे। सईं भिते सींगार, त इहा ॻाल्हि आहे। बहरहाल इनखे थोरो ॿुधणो पवंदो। उन खां पोइ अचे थो इन मिल बयान ल सहरनि। चए थो के माण्हू ॻाल्हाइण में अहिड़ा होशियारु हूंदा आहिनि जो उहे इन मिल बयान सहरनि त उहो तव्हां ते असरु करे था छॾनि। माना जादू, ॻाल्हाइण में बि जादू आहे। हे जेके माण्हू आहिनि वॾा वॾा कूड़ा कूड़ा पीर पटका अहिड़ी था तक़ीर कनि जो हाली फ़िलहाल तव्हां ते हिप्नोटाइज़ करे था छॾनि। कॾहिं बि नेक शख़्स इन्हनि वांगुरु रड़ियूं ऐं माइकुनि खे मुकूं कोन हणंदो। अलाह वारो माण्हू रड़ियूं कोन कंदो। हे रड़ियूं करे, कूड़ियूं ॻाल्हियूं करे तव्हां ते असरु था विझनि, वरी पोइ तव्हांखे हीअं कंदा चवंदो सुभाणे अलाह सुभाणे। माना हीअं करणु ज़रूरी आहे त माना मूं जेको चयो हुन ते कमेंट ॾियो। इन में बयान ल सहरनि। बेशक नबी करीम सलाह फरमाए केतिरा ॻाल्हियूं बयान में जादू आहे। रुगो जादू ॿियो अंतर मंतर न, इहो बि जादू आहे त अहिड़े नमूने सां ॻाल्हाइजे, मिठड़ो थी ऐं सुहिणो थी अहिड़े सां ॻाल्हाइजे जो अॻिते ते असरु पइजी वञे। पर इन मिनल इल्मु जहलनि, ऐं के वरी इल्मु जहालत हूंदा आहिनि। इल्मु हासिलु कंदा आहिनि पाण खे वॾे करण लाइ, त मां वॾो आलिम आहियां, को मुफ़्ती आहियां, इन लाइ इल्मु हासिलु था कनि, न की इन लाइ त मां अलाह जे दीन जो कमु कयां। पर उहा अन मिनल शेर हिकमनि, ऐं के शेर हिकमत भरिया हूंदा आहिनि। सुभान अलाह। त इन करे असीं चऊं था न त शाह लतीफ़ खे मञूं था त चए थो जे तो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदी पार ॾे। छो पाण थो चए जे तो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदी पार ॾे। इहो ई रसूल फरमाए इन मिनल इल्म जहलनि, के आलिम जहलनि वारो कमु था कनि। इन मिनल शेर हिकमनि, ऐं शेरनि में किन किन शेरनि में ॾाहप जूं ॻाल्हियूं आहिनि। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह वबरकातू। सहरी टाइम अलाह तव्हांखे हिमत ॾींदो। तव्हां ॿुधो वेठा। पेकई जी हदीस शरीफ़ अचे थी त इन मिनल कुनूज़ुल बिर कतमानुल मसाइब। चए थो त नेकिन जे ख़ज़ाननि मां हिकिड़ो ख़ज़ानो आहे त पंहिंजी मुसीबतूं लिकायो, पार न कढो, हर कंहिंजे आॾो हीअं चयो, हीअं थियो, हीअं थियो। बेशक मुसीबत जो लिकाइणु नेकियुनि जे ख़ज़ाननि मां आहे। अलाह तव्हांजी मदद कंदो। शाह लतीफ़ थो चए तूं हबीब, तूं तबीब, दारूं खे दर्दनि, तूं ई असांजो इलाजु करीं थो। तूं ई लाहीं ॾातर खे ॾुखंदनि, तॾहिं फकियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर करी उन्हनि खे। माना दवाई असरु कान कंदी जेसिताईं अलाह पाक उन दवा खे हुकुम न कंदो। वरी चए थो आशिक़ ज़हर प्याक, वेह ॾिसी वेहनि घणो।
कड़ी ऐं कातिल जा हमेशह हेरा, कड़े ऐं कातिल जा हमेशह हेराक, लॻे लऊं लतीफ़ चए फ़ना कया फ़िराक, तोड़े चिकननि चाक तब आह नसलनि आम खे, तोड़े चिकननि चाक माना अंदरि चीरियल अथनि तॾहिं माण्हुनि सां इहा ॻाल्हि कोन था कनि, माना मुसीबतूं लिकाइण नेकुनि जे ख़ज़ाने में फ़रमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फ़ैदान अदवा मिनल बुख़ल, हे लफ़्ज़ बुख़ारी मुस्लिम में आहिनि। तर्जुमो बुखल खां वधीक ॿी बीमारी कहिड़ी थी सघे थी। बुखल माना कंजूसी, दमड़ी न कंहिंखे ॾिजे, कंजूसी। चए थो त शाह लतीफ़ चए त मूढ़ो भिणे मंगणा केॾा हुए काल, लंघा छॾ लतीफ़ चए उझण जा अफ़ाल, सुपड़ दर सवाल कर त क़ीमत आणी। मां माना नथो करे सघां, अलाह माण्हू मिलंदा की ॾसींदा। रसूल फरमाए थो त तर्क शिर सदका, बुराईअ जो छॾे ॾियणु सदको आहे, बुराईअ खे छॾणु सदको आहे, सवाबु सदके जो आहे। शाह लतीफ़ ॾिसूं छा थो चए, चए थो कसर छॾ कवांट, विखूं विझ वधंदियूं, सईं सुपरीअ जे विंगे भाइम वाट, छॾ झोरीअ ॾे झात त हूंदी राति हथु मणूं। बाबा ॾुखियो आहे। ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त इहे कस्तलानी मवाहिब जे हवाले सां असाबीअ खां आंदा आहिनि त जफ़ल कलम बिमा अंत अल्लाह, तोखे जेका शइ मिलंदी न मिलंदी इन बात ते अलाह जो फ़ैसिलो, कलम सुकी चुको आहे, मिलणो आहे। शाह लतीफ़ चए थो क़ैदुल मां कंहिंजो सो मुंहुं पांद पियो, जफ़ुल कलम जो त हदीस मां अरबीअ जो लफ़्ज़ थो आणे, जफ़ुल कलम बिमा हू काइन वही कलम वियो, ए कज़ा कमु कयो जीअं थर मारूं ऐं माड़िन। चए थो त इहो त कुदरत जो कलम जेको तव्हांजे लाइ लिखियलु लही वियो, जीअं थर मारू थर में आहिनि ऐं आऊं माड़िन में आहियां शहर में। ॿी हदीस में अचे थो त अबू दाऊद में रिवायत कया विया आहिनि त ज़ुल लिसानेन फिन्नार, ॿ ज़िबानो शख़्स बाहि में वेंदो, माना हुन सां हिकिड़ी ॻाल्हि, हुन सां हिकिड़ी ॻाल्हि, कॾहिं हीअ ॻाल्हि त कॾहिं हीअ ॻाल्हि। शाह लतीफ़ थो चएसि मुंहुं त आहरे ई उजरो, चई शिकिल में त उजरो आहीं, कलब में कारो, माना ॿिए ज़िबानो, ॿाहिरां ज़ेब ज़िबान सी दिलि में हचारो, उन पर वेचारो वेझो न आहे विसाल खे। तंहिंजे करे हीअ अलाह हीअ जेको आहे सो अलाह जो सवाबु कोन खाईंदो, तंहिंजे करे ॿ ज़िबानो शख़्स बाहि में वेंदो। हीअ आहे जेको सो हदीस शरीफ़ में अचे थो त रहम अल्लाह अब्दन, अलाह ताला उन बाने ते रहम करे, काल ख़ैरन, जेको सुहिणी ॻाल्हि करे, ओ सक़त अंशर, जेकॾहिं सुहिणी ॻाल्हि करे त खटे वेंदो, ऐं बुरी ॻाल्हि खां माठ करे त सलामत रहियो। शालत छा थो भलकिया भूणनि धड़ खे गॾियो धूड़सी, माना बुरी ॻाल्हि, ॻाल्हियूं गिहले लोकसी पधर पे न कनि, कामिल आहिनि तिन मूं पिरियां जी ॻाल्हिड़ी। वरी हीअ हदीस में लफ़्ज़ सही बुख़ारी ऐं सही मुस्लिम आहिनि, अल हयाउ ख़ैरुन कुल्लुहु, हयाउ सारे जो सारो भलो आहे, हया करणु माना कंहिंजा एब ज़ाहिर न करणु, शोबाज़ी न करणु, इहो हया वारो माण्हू जो कमु आहे, ऐं कंहिंजा एब लिकाइणु। शाह लतीफ़ चए थो त तोते लॼ लतीफ़ चए आहे संदी आम, ढके ढोल गुज़ार लॼ मुंहिंजे लोक जी। इहा साॻी माना थो करे त मुंहिंजे लोक जी लॼ जेका सो तूं लिकाए, माण्हू जा एब ज़ाहिर न कर। ॿियो अचे थो त अल ख़मुर जमाल इस्म, शराब गुनाहनि जी पाड़ आहे, इन जा सभु गुनाह निकिरनि था शराब मां। तंहिंजे शाह लतीफ़ फरमाए थो मकर सद शराब जी तमना न कर, जे तूं टारी ट्रोह, जेकॾहिं तूं बुराइनि खे टारणु थो चाहीं, पीते जंहिं पासे ते मझा रगुन रूह, शराब पीअण खां पोइ रगुन मां रूह निकिरी थो वञे, जेको अलाह ताला असांखे विधो आहे। तंहिंजे करे मां हीउ हिकिड़ो शेर पढ़ां थो, शायदि शाह लतीफ़ जो आहे, जेसी जियारी हादी रख जो हिफ़्ज़ में, मोहताजी मखलूज कजी शल कादर नकारी, अरबी अब्दुल लतीफ़ खे वेल न विसारी, पुरकश प्यारी भरे जाम जन्नत जो। ऐं इन्हीअ ते हिकिड़ी नज़म आहे गुज़ार जी, त चए थो पाण खे कन्फाइन रखो, यानी हरू भरू पाण खे अननेसेसरी एक्सपोज़ न कयो जेतिरो ज़रूरी न आहे। चए थो बेवजह घर से निकलने की ज़रूरत क्या है, मौत से आंख मिलाने की ज़रूरत क्या है,
सबको मालूम है बाहर की हवा कातिल है, यूं ही कातिल से उलझने की ज़रूरत क्या है। एक नेमत है ज़िंदगी, उसे संभाल कर रख, कब्रिस्तान को सजाने की ज़रूरत क्या है। दिल को बहलाने को घर में ही वजह काफ़ी है, यूं ही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है। इहो बि हिकिड़ो सबक़ु आहे। हाणे असां जेसिताईं टाइम आहे त कुझु आयतूं जेके असांजी सूरत नहल जी हलनि पिए थियूं। रब फरमाए थो इज़ा कील लहूं माज़ा अंज़ल रब्बुकुम, त जॾहिं मके में माण्हू ईंदा ऐं क़ुर नाज़िल पियो थींदो त पुछंदा हिननि पीरनि खां जंहिंजूं मूर्तियूं रखियूं, इहे ख़ानदान में विरायूं, कंहिंखे 10 कंहिंखे 3 जूं पेतियुनि जा सभु पैसा उहो ख़ानदान पीर खणंदा। पुछंदा त भई ॿुधूं था त हिते आसमान मां का शइ कंहिं ते शख़्स ते का शइ नाज़िल थिए थी, चई कालू असातिरुल अवलीन, चई कुझु बि न आहे, किसा अथसि पुराणा जेके असीं ॿुधंदा हुआसीं शाइरनि वटां, अने यूसुफ अलैहिस्सलाम जो किसो नूह, इहे थो ॿुधाए पियो माण्हुनि खे। ऐं इहो सदन चवणु छाजे लाइ, ले यहमलू ओज़ारहुम कामिलतन यौमल क़यामत, इहा जेका बदनामी पिया कनि क़ुर जी ऐं क़ुर ते इल्ज़ाम पिया आहिनि, त इहो सदन चवणु हुन जे लाइ क़यामत जे ॾींहुं पूरो पूरो बार खणंदा। वो मिन ओज़ार लज़ीन युज़लून हम बग़ैर इल्मिन, ऐं उन्हनि खे जिन खे गुमराह था कनि उनजो बार खणंदा। अला सा मां यज़रून, इहो बुछड़ो बार आहे जेको इहे खणंदा। रसूल सल्लम फरमाए थो त जंहिं कंहिंखे हिदायत जी दावत ॾिनी, इहा सही हदी आहे, त उन लाइ ऐं उन ते पैरवी करण लाइ बराबरि जो सवाबु थींदो। माना तव्हां कंहिंखे चङी ॻाल्हि कई, हिदायत जी दावत ॾिनी, उन ते अमल वञी कयो त हुनजे अमल जेको सवाबु तव्हांखे बि मिलंदो। ऐं जंहिं गुमराही दावत ॾिनी त उन लाइ जॾहिं उहो गुमराहीअ वारो हुन वञी कमु कयो त उनजो गुनाह हिन खे बि थींदो जंहिं हिनखे ॾसु ॾिनो। सुम यौमल क्या युख़ज़ीहिम, पोइ अलाह ताला इन्हनि खे क़यामत ॾींहं ते ख़्वार कंदो। पोइ यक़ूल, ऐं पुछंदुनि ऐन शुरकाए लज़ीन कुंतुम तुशाकून फ़ीहिम, चई केरु आहिनि जेके हिन दुनिया में तव्हां पे सम्झो त तव्हांजा कम था कराए मूंखे ॾियनि, तव्हां उन्हनि खां घुरंदा हुओ, पुट उन्हनि खां घुरंदा हुओ त मूंखां अलाह खे वठी ॾे। इहा चवंदा हुओ त हीउ तव्हां कोन था ॾियो पर अलाह खां वठी ॾींदव। त पुछेनि थो त किथे आहिनि उहे जिन जे बारे में तकरार तव्हां कंदा हुओ माण्हुनि सां त इहे कमु करे था ॼण, हलो उन्हनि खां घुरूं। काल लज़ी ऊतुल इल्म, त उन वक़्तु जिन खे इल्मु ॾिनो वियो से उते चवंदा इन ख़िज़ियल यौम व सूअन अलल काफ़रीन, चवंदा त अॼु हिननि काफ़रनि ते ख़्वारी ऐं बुछड़ाई आहे। केरु आहिनि, अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, त इन्हनि खे जॾहिं फ़रिश्ता इन्हनि नापाक माण्हुनि जा, ज़ालिम माण्हुनि जा जेके नापास थिया आहिनि, जेके अलाह सां शिरक कंदा हुआ, शिरक किराईंदा हुआ, शिरक मां माल कमाईंदा हुआ, इन्हनि पलीतनि खां जॾहिं अलाह ताला चए थो जॾहिं मलाइक इन्हनि ज़ालिम माण्हुनि जो साहु कढंदा त फ़रिश्तनि खे ॾिसी फ़लकू सलम, यकदमि अस्सलाम वालेकुम साईं। छा आहे त शायदि जॾहिं हिकिड़ो सार मरण वारो हूंदो आहे न, त अञा मरण जो ख़तमु मरण बाद में थींदो आहे, पर पहिरियों ई हिन जो कम्यूनिकेशन हिन दुनिया सां कटिजी वेंदी आहे। छो त हू कुझु सीनूं ॾिसंदा। हाणे उहा सीन आहे जो जेके मलाइक जो रूह कढणु अचनि था उनखे ॾिसण में ईंदा ऐं हुन सां गुफ़्तगू बि कंदो, पर ॿाहिरि माण्हुनि ताईं उहो आवाज़ु न ईंदो, गर गर पियो ॿुधंदो, गर 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 गर। तॾहिं चइबो आहे जॾहिं गर गर शुरू थी वञे माना सकरात शुरू थी विया। त हाणे इहा गुफ़्तगू हुनजी हिन गर गर जे दौरान थी थिए, पर हू सम्झनि था, हीअ बि सम्झे थो, पर हेॾे कम्यूनिकेशन में गर गर थो आवाज़ु थो अचे, माना लैंग्वेज मटिजी वई आहे। त चवनि था फ़अलकू सलम, त उनखे ॾिसी फ़रिश्तनि खे डिॼी वेंदा, चवंदा अस्सलाम वालेकुम साईं, अस्सलाम वालेकुम, मां कुना नाम वल मसूर, साईं असां नेक आहियूं, असां का बुराई कान कई आहे, बसि तव्हां असां चङा माण्हू आहियूं। त मलाइक छा चवंदा, हिन जो ऐमाल नामो हथ में हूंदो न, भला इन अलाह अलीमुम बिमा कुंतुम तअमलून, चई न अलाह ताला त सॼो रिकॉर्ड तव्हांजो रखियो, अलाह खे सॼी ख़बर आहे जेको तव्हां कमु कंदो आहे। तंहिंजे करे उहो यार सारी तव्हांजो हीउ रिकॉर्ड त इहो आहे, अदख़ुलू अबाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा, हींअर तव्हांजो रूह कढी ऐं असीं जहन्नम में वञी दाख़िल कयूं था, जिते तव्हां हमेशह रहंदो। पर उन वक़्तु हिननि खे कारनि पखियुनि में हिन जो रूह विधो वेंदो ऐं सुबुह शाम जहन्नम में घुमायो वेंदो ऐं हुनखे ॾसियो वेंदो त तव्हांजे अहमाल नामे सां ही अज़ाब थींदा। उहे अज़ाब हिनखे ॾेखारींदा, ॾींदनि कोन फिज़िकली जेसिताईं जिस्म न मिले। फल बेस मसवल मुतकबरीन, इहे टेगर ऐं वॾाई करण वारनि जो इहो बुछड़ो जाइ आहे जिते इहे वेंदा उते। वकील लिलज़ी नतक़ू माज़ा अंज़ल रब्बुकुम, त वरी जेके परहेज़गारनि खां वञी पुछंदा मके जा हाजी, त साईं भला हे त चवनि था त पुराणे ज़माने जा किसा, तव्हां छा था चओ, तव्हां बुज़ुर्ग था लॻो, त चवनि पिया त कालू ख़ैरा, चवंदा हा त ही ख़ैर जूं ॻाल्हियूं नाज़िल थियूं थियनि।
लिल्लज़ीन अहसनू फ़ी हाज़ी दुनिया हसना, ऐं चवंदा त चङाई जिन दुनिया में चङाई कई उन जी आख़िरत में चङाई, इहा ख़बर थी पए। वल दारुल आख़िरत ख़ैर, आख़िरत जो घर भलो आहे। वल नेम दारुल मुत्तक़ीन, परहेज़गारनि जो भलो घर। बाबा इहो थो असांखे हिन क़ुर जेको लथो आहे असांखे इहो थो ॾसे त तव्हां नेकी कयो, नेकी कंदव त तव्हांखे जेको आहे सो हिन दुनिया में बि चङाई थींदी, आख़िरत में बि तव्हांखे नेक घर बनंदो। ऐं उन घर में छा आहे, जन्नातुन अदनी यदखुलूनहा, उहा जन्नत में हमेशह रहण वारा बाग़ आहिनि। तजरी मिन तहतल अनहार, ऐं उन में वाह वहनि था हेठां। लहूं फ़िया मा यशाउन, ऐं मंझिसि उन लाइ जेकी घुरंदा मिलंदो। कज़ालिक यजज़िल्लाह मुत्तक़ीन, अलाह अहिड़ी तरह नेकनि माण्हुनि खे बदिलो ॾींदो। पर वरी हिकिड़ो ग्रुप आहे ॿियो माण्हुनि जो जेके वरी बची विया आहिनि, ऐं उन्हनि जो अहमाल नामे में नेकियूं कुझु वधीक आहिनि ऐं बुरायूं घटि आहिनि। हाणे इन्हनि जो जॾहिं रूह कढण फ़रिश्ता अचनि था त वरी हा असां सीन थो ॾेखारे। अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइक तय्यबीन, पाक माण्हुनि खे जॾहिं मारण अचनि था त वरी यक़ूलून सलामुन अलैकुम, त फ़रिश्ता हुननि खे था सलाम कनि, अस्सलाम अलैकुम अदख़ुलुल जन्नत बिमा कुन्तुम तअमलून, हींअर जो हींअर हलो, तव्हां जन्नत में हलो। हाणे छा कंदा, उन जे रूह खे खणी अछे पखीअ में विझी जन्नत में छॾे ॾींदा, वणनि ते वेंदो, खाईंदो पीअंदो। तॾहिं था असां चऊं त हिन क़बर में नेकनि जो रूह आहे ई कोन, जन्नत में वेठा आहिनि। ऐं शहीदनि जो रूह हिन क़बर में कोन्हे, इहे अलाह सां गॾु अर्श ते वेठा आहिनि। ही ग़ैब जूं ख़बरूं क़ुर ॾसींदो, अलाह जो रसूल ॾसींदो, या को थी आयो आहे। हे त ईअं था कूड़ हणनि ॼण वञी ॾिसी आया आहिनि, या क़बर में गिड़ी हुन सां ॻाल्हाए आया आहिनि। पुछे थो त अलाह पुछे थो त तव्हां अमल नेक नथा कयो, कंहिंजो इंतज़ारु आहे? हल यंज़ुरून, छा अञा तव्हां वेटिंग में वेठा आहियो, इंतज़ारु था कयो? इला अन तातियहुमुल मलाइकतु याती अमर रब्बुक, त तव्हां वटि साह कढण जा फ़रिश्ता अचनि या अलाह जो को हुकुम अचे। कज़ालिक फ़अल लज़ीन मिन क़बलिहुम, ऐं जेके अॻु हा तिन बि अहिड़ी तरह कयो। वमा ज़लमहुमुल्लाह, अलाह हिननि ते को ज़ुल्म कोन कयो, वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून, हिननि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो। फ़असाबहुम सय्यात मा अमिलू, पोइ खेनि सननि करतूतनि जी बूछड़ाई पहुती। वहाक बे मां कानू बि यस्तज़ून, ऐं जंहिं लाइ ठठुरियूं कंदा सा खेनि वेढ़े वई। मश्करियूं दीन जे मामले में उहा हिन खे वेढ़े वेंदी अज़ाब जे सुर। पोइ उते जेकॾहिं क़ब्र वञा न, पोइ जेके शिरक था कनि, इहो पादर त शिरक जे करे खाइनि था, त अलाह जॾहिं तव्हांखे साह जे रग खां वेझो प्रॉपर्टी हुनजी, तव्हां कीअं पियो घुरियो हुननि खां? ऐं तॾहिं हुननि ॿुधो बि कोन, त चवंदा था चई थो कोन ॿुधो? हा क़ुर थो चवे न, त जिन खे तव्हां सॼो था इनक ला तुस्मिल मौता, जेको गुज़ारे विया आहिनि त आवाज़ु नथो पहुचे, छो त परे आहिनि, सतें आसमान ते आहिनि। त उते वरी छा वञी चवंदा, वकाल लज़ीन अशरकू लौ शाअ अल्लाह मा अबदना मिन दूनी मिन शैइन, चवंदा असांजो ॾोह न आहे, अलाह जो ॾोह आहे। छो असांखे झलियईं छो न? अड़े बाबा क़ुर में त झलियो अथई, बाक़ी था लठियूं हणे था तव्हांखे अची अलाह साईं। चए थो वकाल लज़ीन अशरकू लौ शाअ अल्लाह मा अबदना मिन दूनी, चवंदा त जेकॾहिं अलाह घुरियां त इन धारा का शइ न की असीं पूॼियो आहे, न की असांजा अबा ॾाढा पूॼंदा, ऐं न का उनजे कंहिं हुकुम खां सवाइ शइ का हराम कयूं हा। त अलाह फरमाए थो कज़ालिक फ़अल लज़ीन मिन क़बलिहुम, त चई त अहिड़ी तरह जेके खाउन अॻा तिन बि ईअं कयो। पोइ पैगम्बर ते पधरे पैगाम पहुचाइण सां ॿियो को लाज़िम न हो, असां त पैगाम पहुचायो, क़ुर में ॾसियो सीधो कमु ग़लति आहे। असां अलाह चए थो बाक़ी छा तव्हांखे मारियऊं छा? लक़द बअसना फ़ी कुल्लि उम्मतिन रसूलन, असां हर टोलीअ ॾे रसूल मोकिलियो आहे। 1,24,000 का जाइ कान छॾी अथऊं, जेकॾहिं को झंग में रहंदड़ क़ौम उन ॾे बि उन्हनि मञा मोकिलियो अथऊं। अलाह चए थो मां हिन दुनिया में को अहिड़ो माण्हू कोन्हे जंहिं ताईं मुंहिंजी इंफॉर्मेशन न पहुती हुजे, बग़ैर नथा पढ़नि तो तुंहिंजो सनन ॾोह आहे। चई त असां मोकिलियो रसूलनि, ऐं उन्हनि खे वञी छा चयोसीं, नैबुदुल्लाह, अलाह खां घुरो, वजतमू तागूत, ऐं मोलनि ऐं बुतनि खां परे थियो। पोइ मिनहुम मन हदल्लाह, पोइ उन्हनि मञा कहिड़ा आहा जिन खे अलाह हिदायत कई। पोइ मिनहुम मन हक़त अलैहि ज़लालत, ऐं मझा आहिनि कहिड़ा जंहिं ते गुमराही साबित थी। फसीरू फिल अर्द, पोइ भली तव्हां मुल्कनि में घुमो, कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़बीन, कूड़नि जी पछाड़ी कीअं थी। बाक़ी अलाह चए थो इन तहरस अलाह हुदाहुम, आहे त नबी साईं ख़िताब पर आम आहे। तव्हां न हिकिड़ो ज़ोरी कोशिशि कंदो त हिनखे मां हिदायत ॾियां, कोन थींदो। तव्हांजो कमु आहे क़ुर पेश करणु, मुंहिंजो आयतूं पेश करणु। पोइ अलाह जी मर्ज़ी आहे त हिनखे हिदायत ॾिए न ॾिए। फ़इन अलाह यहदी मई युज़िल वमा लहुम मिन नासिरीन, ऐं चए थो जेकॾहिं तव्हां हुननि खे हिदायत करण लाइ हिर्स कंदे त मुंहिंजा को फ़ाइदो न, छो त अलाह जंहिंखे गुमराह कंदो आहे तंहिंखे हिदायत केरु कोन थो। ऐं अलाह खे ख़बर आहे त हिन जा अफ़ाल कहिड़ा आहिनि।
वक्सम बिल्लाह जहद ईमानहिम, ऐं पोइ वरी जेको सो अलाह जा पका कसम खणंदा आहिनि त ला यबस अल्लाह मन यमूत, त जेको मरी वियो, हाणे त छा कसम खणंदा, असां कसम था बाबा जेको मरी वियो छुटो, छाजी क़यामत, छाजी जन्नत, छाजी थींदो, कुझु कोन्ह थींदो। कसम खणंदा आहिनि त जेको मरियो सो छुटो। भला वादन अलाई हक़ आहे, पर हे कूड़ था हणनि। अलाह पंहिंजो वाइदो पको कयो आहे। वला किन अक्सर नास ला यालमून, अक्सर माण्हू इन ॻाल्हि जे वाइदे खे नथा सम्झनि। लियुबय्यिन लहुमुल लज़ीन यख़्तलिफ़ून फ़ी, पोइ जॾहिं जीअरो अलाह करे क़ब्रुनि मां उथारींदनि न, पोइ जंहिं महिल तकरार कंदा न, इहा शइ हुनखे पधिरो कंदो। वल यालमल लज़ीन कफ़रू, त ओॾी महिल काफ़रनि खे ख़बर पवंदी अनहुम कानू काज़मीन, त तव्हां ख़ुदि कूड़ा हुओ जो इहो चयो पिया त मरण खां पोइ कोन उथंदासीं। बल्कि अलाह चए थो मुंहिंजी टेक्नोलॉजी एॾी ऊची आहे। इन मां कोल नाले शयुनि, त मूंखे त इज़ा अरज़ ना, मां जेकॾहिं का शइ ठाहिणु चाहियां थो त मां त रुॻो ज़बान सां चवंदुसि अन नक़ूल लहू कुन फ़यकून, थी त थी पवे। माना अलाह जी टेक्नोलॉजी एॾी एडवांस आहे जो जेकॾहिं असां, अलाह चए थो मां चवां थो थी, त इंसान बि त नंढिड़ो अलाह, त उन जी थोरियूं थोरियूं हासिल थो करे। हाणे मिसाल तौरु मोबाइल आहे, हाणे हिन में सिरी आहे। हाणे मां चवां थो असरी कनेक्ट माई वाइफ, झटि मुंहिंजी ज़ाल मिलाए ॾींदी। हाणे मां ॻाल्हायो न, अलाह जी इहा ई शइ एडवांस लेवल ते आहे, ऐं असांखे उहो नंढिड़ो नंढिड़ो इल्मु ॾिनो अथसि, तंहिंजे करे त उहा शइ थी पवे। पोइ अलाह चवंदो ओ ज़मीन नई ठही पओ, ज़बान सां चवंदो ठही पवंदी। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। इहा आहे सहरी टाइम, आउं आहियां शफ़ी मदला। काफ़ी वक़्तु थी वियो आहे, तव्हां बि थकिजी पिया हूंदव ऐं मुंहिंजे मथां बि प्रेशर थो पवंदो वञे। औज़ु बिल्लाहि मिन शैतान बिस्मिल्लाह रहमानी। हाणे मां तव्हांखे सवेल मोबाइल जी डेमॉन्स्ट्रेशन ॾिनी, त अलाह साईं चए थो इन मां कोल नाल शयुनि इज़ा अरदना अन नक़ूल लहू कुन फ़यकून। अलाह चए थो त जेकॾहिं असां का शइ पैदा कयूं था त असां रुॻो ज़बान सां चऊं था थी त थी पए। त मां तव्हांखे हिन में ॾेखारियो त जेकॾहिं मां चवां ओसिरी त अची थी वञे, मूंखे फलाणा प्लीज़ कनेक्ट मी टू अहमद, अहमद मिलाए ॾींदो, कनेक्ट टू माई वाइफ, मुंहिंजी घरवारी मिलाए ॾींदो। त माना इहा शइ अलाह ताला संदसि कुदरत नंढड़ी नंढड़ी ज़रड़ी ज़रड़ी असांखे बि ॾींदो थो वञे, त जीअं असां हुन जी शइ खे सम्झी सघूं त जॾहिं हीअ थी वञे त हू छो कोन्ह थींदी। मां हिते ओचितो क़ुर शरीफ़ कयो, मूंखे हिकिड़ी शइ ॾाढी वणी, त अलाह साईं फरमाए थो वलौ युआखिज़ुल्लाह नास बिमा कसबू, चए थो जेकॾहिं अलाह साईं चए जेकॾहिं माण्हुनि खे इन जे करतूतनि ते जेकॾहिं पकड़ करे न, हिकदमि पकड़ करे, त मां तरक अला ज़हरा मिन दाबतियूं, त पोइ त ज़मीन जे पुठीअ ते को बि चुरंदड़ कोन छॾे। वलाकी युअखिरहुम, पर इला अजल मुसा, पर हिकु मुक़ररु मुदत ताईं इन्हनि खे पुठिते रखे थो। फ़ैज़ा जा अजल हुम, पोइ जॾहिं उनजो वक़्तु ईंदो, इन अलाह कान बे इबाद ई बसीरा, अलाह पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदा, उन्हनि खे सननि अमल मुआफ़िक़। अलाह ताला ते फरमाए थो वलज़ीन हाजरू फिल्लाह, जिन पाण ते ज़ुल्म थियण खां पोइ अलाह जे वात में वतन छॾियो, लनबअन्नहुम फि दुनिया, त पोइ ज़रूरु हुननि खे किथे रिहाई सुठी ॾींदासीं। वल अजरुल आख़िरत अकबर, बाक़ी आख़िरत जो अजुर तमामु वॾो आहे। लव कानू यालूं, जेकॾहिं ॼाणनि, अल्लज़ीन सबरू, ऐं उहे नेमतूं आहिनि जिन सबुरु कयो, वाला रब यतवक्कलून, ऐं पंहिंजे पालहार ते भरोसो कनि था। वमा अरसलना मिन क़ब्लिक इला रिजालन, पैगंबर तोखां अॻु जेके बि पैगंबर से मर्द मोकिलियासीं ऐं उन्हनि ॾे वही कईसीं। फसलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तलून, पर जेके आहिनि से जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे त जेके अहले किताबनि, ज़बूर वारा, वेदन वारा, इन्हनि खां पुछो, उन्हनि ॾे भली बईनात व ज़ुबुर, उन्हनि सां दलील किताबनि सां मोकिलियासीं। व अंज़लना इलैक ज़िक्र, ऐं तोते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोॾां ही क़ुर नाज़िल कयोसीं, लितुबय्यन लिन्नास, त जेके माण्हुनि ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे हीउ क़ुर, उनखे उन्हनि ॾे बयानु करी। त हिन लाइ त नाज़िल कयो त जीअं माण्हुनि ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे सो उन्हनि खे बयानु करे ॿुधाई। ऐं मन उहे ल अल्लहुम यतफ़क्करून, त हिन क़ुर जी मेरिट खे ॾिसी लॉजिकली क़ुर खे सम्झनि ते अमल। अफ़ अमिन अल्लज़ीन मकरू सय्यात, ऐं यक्सिफुल्लाह बिहिमुल अर्द, त चई त जेके हे
चोरियूं कनि था, ठगियूं कनि था, कूड़ा पाण खे पीर कयो वेठा आहिनि, माण्हुनि खे धोखा ॾियनि था, त पोइ इहे जेके बुछड़ी रिथ रसनि था, छा इहे ख़ुदा खां नथा ड्रिजनि त सुभाणे को अहिड़ो ज़िलज़िलो ॾेई ऐं तव्हांखे हुन ज़िलज़िले ज़मीन में ॻाए छॾे, पोइ यातियमुल अज़ाब मिन हैस ला यशऊन, या अहिड़ो को अज़ाब ॾे जो तव्हांखे ख़बर बि कान पए, अहिड़ी का बीमारी ॾेई छॾे, कैंसर ॾेई छॾे, पोइ या ख़ुज़ुम फि तक़ल्लुबिहिम फमा बि मौज़, या घुमंदे फिरंदे अज़ाब ॾेई छॾे, को कार जो एक्सीडेंट कराए छॾे, पोइ या ख़ुज़ुम अला तख़व्वफ़िन, या तव्हांखे ख़ौफ़ में पकिड़े, इन रबक लरऊफ़ रहीम, पर अलाह ताला बाज़ारो आहे, जेके इन जे करे एॾियूं सख़्तियूं कोन थो करे तव्हांजे मथां। अवलम यरो इला मा ख़लक़ अल्लाह मिन शैइन, बाक़ी जेके अलाह शयूं ख़लक़ियूं आहिनि उन्हनि निहारियो न, उन्हनि ॾे ॾिसो, उनजी साइंस ॾे ॾिसो। ऐं सननि पाछा खॿे पासे अलाह खे सजदो कंदड़ थी लड़ंदा आहिनि, उहे आजी कंदड़ आहिनि। वलिल्लाह यस्जुदु मा फिस समावात व मा फिल अर्द, चए थो जेका शइ ज़मीन आसमान में असां अलाह जे हुकुम में आहे, ऐं मिन दाबतिन जानवर हुजनि, वल मलाइकत उहे अलाह खे सजदो कनि था, वहुम ला यस्तकबिरून, ऐं वॾाई कोन था कनि, यख़ाफ़ून रब्बहुम, इहे मलाइक ऐं सभई पंहिंजे पालणहार खां डिॼंदा आहिनि, मिन फ़ौक़िहिम, जो सननि मथां ग़ालिब आहे, पोइ यफ़अलून मा युमरून, ऐं जेको हुकुम कबो अथनि सो कंदा आहिनि। तंहिंजे करे अलाह थो फरमाए, काल ला ला तत्तख़िज़ू इलाहीन इस्नैन, त तव्हीं ॿ ख़ुदा करे न वठो, विच में ॿियो अलाह न मुक़ररु कयो, त मां फलाणे मोल खे सॾींदुसि, उहो मूंखे अलाह खां कमु करे ॾींदो, माना ॿ अलाह थी विया। ऐं ॻाल्हि हीअ आहे न, हाणे इहे ॿ अलाह त कयो था, पर तव्हां वरी क़दुरु हुन पहिरें अलाह जो घणो था कयो, हुन जंहिं अलाह मथे वारे उन कयो उनखे कोन्हे। हाणे ॿुधायो, जेकॾहिं तव्हां हिकिड़े मां वियुसि, हिकिड़ी मूर्ति आहे कंहिं बुज़ुर्ग जी आहे या क़बर आहे, ऐं उतां वञी थो चवां त मूंखे पुटु खपे, जॾहिं पुटु थींदो त उन अलाह जंहिं ॾिनो उन खे विसारिबो, हिन ते वञी मूर्तीअ ते क़बर ते नाच गाना कंदुसि ऐं ख़ैरातूं कंदुसि। इहो ई त मसइलो आहे न। तंहिंजे करे चए थो, काल अलाह ला तत्तख़िज़ू इलाहीन इस्नैन, ॿ अलाह करे न वठो, इन्नमा हुअ इलाहु वाहिद, उहो हिकु अलाह खां सवाइ ॿियो को बि इबादत लाइक़ु न आहे। फ़इया फ़रहबून, तंहिं करे अमी ख़ासि अलाह चए थो मूंखां डिॼो, लहू मा फिस समावात वल अर्द, ऐं जेको छाकाणि त चए थो सॼी प्रॉपर्टी ज़मीन आसमान जी मुंहिंजी आहे, लहू दीन वासिबन, ऐं उनजी इबादत सदाईं लाज़िम आहे। अफ़ ग़ैर लाइ ततकून, पोइ अलाह खां ॿियनि खां था डिॼो, तव्हांजा ॿिया कम था कनि। वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह, पोइ चए थो त जेका बि तव्हां ते नेमतूं आहिनि सभु अलाह जे तरफ़ां आहिनि। सुम इज़ा मस्सकुम ज़ुर, पर जॾहिं तव्हांखे का सख़्ती पहुचे थी, फ़इलही तजरून, पोइ वरी दाहूं कंदा आहियो। सुम इज़ा कशफ़ दुर अनकुम, पोइ जॾहिं वरी अव्हां खां ॾुखु लाहे थो, तॾहिं झटिपटि अव्हां मां का टोली पंहिंजे पालण सां शरीक मुक़ररु कंदी आहे, त मां भतु वञी फलाणे ते जाइ ते लाहियां थो, जीअं मके जा मुशरिक कंदा। यख़फरू बिमा आतईनाहुम, हिन लाइ त जेको ॾिनोसीं तंहिंजी बेशुक्री कनि, फ़तमतऊं, पोइ भली तव्हां हिते वक़्तु दुनिया में खाइण पीअण में गुज़ारियो, फ़सौफ़ तालमून, पोइ तव्हांखे अॻिते ख़बर पवंदी त असल छा आहे। इहा ई ॻाल्हि था कनि। यजरून लिमा ला यालमून नसीबन मिमा रज़क़नाहुम, हाणे छा कंदा त चवंदा साईं असां वञूं था हिन मूर्तीअ ॾे, कंहिं बुज़ुर्ग जी जे क़बर ते या मूर्तीअ ते, पोइ उनखे चवंदा साईं हाणे जेकॾहिं मुंहिंजो कमु थींदो न, त आऊं जेको सो हे 2 ढगा तुंहिंजे मज़ार ते कोहंदुसि, ऐं घर वञी अलाह जे लाइ बि 2 ढगा कोहंदुसि। सो चए थो जेकी खेसि ॾिनोसीं तंहिंमां काफ़र उन बुतनि लाइ या मोलनि लाइ हिसो मुक़ररु कंदा आहिनि, ऐं जे न ॼाणंदा आहिनि। अलाह जो कसम आहे, जेके ठाह ठाहींदा आहियो तंहिं बाबति ज़रूरु अलाह तव्हांखे पुछंदो। यजलून लिल्लाहिल बनात, ऐं पोइ वरी अलाह लाइ धीअरूं मुक़ररु कंदा आहिनि। सुभानहू, अलाह ताला इन ऐब खां पाक आहे। वलहू मा यश्तहून, ऐं पाण लाइ जेको वणंदो अथनि यानी पुट घुरंदा आहिनि। इज़ा बुशिर अहदुम बिल उनसा ज़ल वजहू, चए थो जॾहिं मंझाउनि कंहिंखे धीउ ॼमंदी ख़बर ॾिबी आहे त अक्सर माण्हुनि जो मुंहुं जेको न सो लही वेंदो आहे, कारो थी वेंदो आहे। ऐं ख़ासि तौर मके जे ज़माने में धीअरूं पूरे ई छॾींदा हुआ, हाणे त एतिरो कोन्हे को। जेका खेसि बुछड़ी ख़बर ॾिनी वई, तंहिंजे नारद में सभा क़ौम खां पियो लिकंदो आहे।
ॻणतीअ में पवंदो आहे त उन धीउ खे खुआरीअ में रखे या उनखे मिटीअ में दॿे छॾे। ख़बरदार, इहो जेको निबोरो कंदा आहिनि या हुकुम कंदा आहिनि सो बुछड़ो आहे। लिल लज़ीन ला यून बिल आख़िरत, जेके आख़िरत खे नथा मञनि, मसल सूत जो मिसाल बुछड़ो आहे। व लिल्लाहिल मसलुल आला, अलाह जो मिसाल मथां आहे ऐं उहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। हाणे अचे थो त थोरो अॻिते कुझु हलूं था हिन में, त हे जेको असां तावीज़ लड़कायूं था इन जे बारे में छा आहे। हिन में जेको आहे सो शार सुनन अबी दाऊद इलामा अबू तैब शमसुल हक़ अज़ीम आबादी रहमुल्ला, इहे सभिनी इन में अबू बकर रबी जो कोल नक़ुल कयो आहे त तालीक़ अल क़ुरान लईस मिन तरीक़तल सुन्नत, तावीज़ में क़ुरान लिखी ऐं लड़काइण सुन्नत में साबित ई कोन्हे। चए थो इन मां सुन्नत फ़ी ज़िक्रुन दून तालीक़, सुन्नत में आहे त क़ुरान पढ़ी फूकिजे ऐं लड़काइजे न। ऐं अमूमन इहे जेके असां खयां आहिनि इहे हिंदुनि वटां वरिता आहिनि। ॾिसो न केॾा चड़ा तावीज़ ऐं ॻिचियुनि में पिया आहिनि, इहो असां वटि कोन्हे। हे जेको तावीज़ आहे, जेकॾहिं सम्झो था त हिन में क़ुरान शरीफ़ तव्हां लिखियो आहे, त पोइ तव्हां काकूस में कीअं वेंदव? कोन था वञी सघो, तव्हांखे लाहे वञिणो पवंदो। क़ुरान खणी वञिबो आहे छा काकूस में? तंहिं ते मुफ़्तिन में चयो आहे त तावीज़ पर वाशरूम में जाना जाइज़ कोन्हे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मुस्लिम अहमद जी हदीस आहे, मन अलक तमीमतन फ़क़द अशरक, जिसने तावीज़ लटकाया उसने शिरक किया। कार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तालक शयन वुकलल है, जेको का शइ लड़काईंदो त पोइ उन जे हवाले आहे। तंहिंजे करे हे जेको तावीज़ हिन खे ॿधल आहिनि, इन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4-5 शयूं चयूं आहिनि। मन तालक तमीमतन फला अतमल्लाह, चए थो मां दुआ थो कयां जेको तावीज़ लड़काए अलाह हुनजी इहा मुराद पूरी न कंदो। वमन तालक वदत फला वद अल्लाह लहू, जंहिं इहो तावीज़ लड़कायो त इन जे हवाले कयो वियो आहे, अलाह उन लाइ कुझु कोन कंदो। वमन तालक तमीज़, जंहिं तावीज़ लड़कायो फ़क़द अशरक, उन शिरक कयो। तंहिंजे करे इन रुका व तमाए व तवला इहे सभु शिरक आहिनि। तंहिंजे करे चए थो मन अलक तमीमा फ़क़द अशरक, माना कई तरीक़ा आहिनि तावीज़ जा, हिंदुनि जा, लड़काइण ॿधणु, इहे सभु शयूं शिरक आहिनि। चए थो त इहो तावीज़ आहे छा? चए थो हीअ मां यालक अनाक्स, माना ॿारनि जे ॻीचीअ में ॿधणु या वॾनि में ॿधणु, या घर में लड़काइणु, या गाॾियुनि में लड़काइणु, या कंहिं पंहिंजो ॿनीअ में विझणु, या वरी हॾा जेके आहिनि उनखे हॾनि खे जेको सो दफ़न करणु त जीअं असांजे नज़र न लॻे। तंहिंजे करे जेको आहे सो इहे सभु शयूं असां वटि ॿियनि मज़हबनि मां आयूं आहिनि। सभिनी खां जेको पुराणो मज़हब आहे न, उहो हिंदुनि भाउरनि जो आहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने जो। लेकिन इहे बि जेके आहिनि न, इन्हनि वटि बि ट्रिनिटी आहे। याने हिंदू छा था चवनि त जेको असांजो भॻवानु आहे हिक ई टाइम में 3 शयुनि में आहे, यानी 1 गॉड विथ 3 पर्सन। ब्रह्मा जेको विच में वेठो आहे, इहो पैदा थो करे, हू इज़ कंटिन्यू टू क्रिएट द रियलिटीज़, जेके शयूं पैदा कंदो रहे थो। विष्णु, इहो बि भॻवानु आहे, हीउ जेको आहे सो शयुनि खे संभाले थो ऐं हिन ज़मीन जी शयुनि खे संभाले थो। उन खां पोइ आहे शिवा, हीअ आहे जेको अज़ाब ॾिए थो, ॿोॾूं ॾिए थो। पर हिंदू मञनि था त आहे हिकिड़ो वॾो ख़ुदा जेको ऋग्वेदा में लिखियलु आहे, ऐं अपनिषद में इनखे ब्रह्मान चइजे थो। लेकिन हे जेके मूर्तियूं लॻाइनि था हिंदू, उहे चवनि था त इहा मूर्ति कुझु कान थी करे, इहा उन वलीअ बुज़ुर्ग जी शिकिल आहे जेको भॻवान वटि जन्नत में वेठो आहे। त पोइ अदा पोइ मूर्ति छो लॻाई अथव? हे मां कढियो विकीपीडिया था, चवंदा मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विथ डीटी, माना मूर्ति असल में इहा कुझु कान थी करे, इहा रुॻो हुनखे मैसेज थी पहुचाए। त माना हिंदू थोरा मॉडर्न आहिनि न। असांजो जेको माण्हू पियो आहे क़बर में, उहो हालांकि अलाह जो जेकॾहिं वली हूंदो त जन्नत में वेठो आहे। हाणे उन ताईं आवाज़ु वञी न सघे, हिंदुनि घटि में घटि मोबाइल त रखी आहे या मूर्ति त इहा जेका आवाज़ु थी पहुचाए। पर केतिरा हिंदुस्तान में अञा अहिड़ा फ़िरका आहिनि
जेके इन मूर्तियुनि खे सही नथा सम्झनि. सम हिंदू ब्रांचिस रिजेक्ट द वर्शिप ऑफ इमेजिस. माना इहे मूर्तियुनि जी इबादत या इन जे थ्रू उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ु पहुचाइण खे रिजेक्ट कंदा. And the Hinduism, one of the highest achievement is when one goes beyond the need of all form and symbol. माना हिंदुनि में सभिनी खां वॾो बुज़ुर्ग उन्हनि जो उहो आहे जेको सम्झे थो त मां भॻवान सां डायरेक्ट ॻाल्हाईंदुसि, उन खां डायरेक्ट इबादतूं कंदुसि ऐं इन वास्ते जे थ्रू न वञा. इहे चवनि था त हिंदुनि में वॾी अचीवमेंट आहे. दिस इज़ योगीज़ गोल. इहो योगी जेको आहे उन जो मक़सदु इहो आहे ऑप्टेन थ्रू मेडिटेशन. इहो सोचे सोचे मेडिटेशन करे इन नतीजे ते पहुचे थो. ऐं द मूर्ति इज़ लाइक ए वे टू कम्यू डाइटी. बाक़ी मूर्ति ते जेका आहे सो उन ते आवाज़ थी पहुचाए. बहरहाल हाणे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे. वरी इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे साॻे टाइम ते ऐं जेको आहे सो सहरी टाइम में वरी गॾु हूंदासीं. पर हे जेके मूं तव्हांखे ॻाल्हियूं ॾसियूं इहे साइंस ॾसी अथमि, टेक्नोलॉजी ॾसी अथमि, क़ुर ॾसियो अथमि ऐं नबी साईं जूं हदीसूं ॾसियूं अथमि. शाह लतीफ़ भिटाईअ जा इन जे सपोर्ट में तव्हांखे अशार ॿुधाए अथमि. छो त हू त अलाह जो वली चए पियो जेतो बेतब आहियां से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरिया संधी पार ॾे. उहो क़ुर खणी पियो हलंदो हो, क़ुर हुन जे हथ में हूंदो. एनीवे सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.